This is your host and host Mazhar Sethar and welcome to the late night show with Mazhar Sethar. में welcome चवां तो भलीकार चवां तो उम्मीद त ठीक हूंदा, मज़े में हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं मुंहिंजी हमेशह ख़्वाहिश रही आहे तव्हां जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीनु नमूने सां गुज़रंदी हुजे। हर सूमर ते राति 9 खां 11 लॻे तव्हां मूंसां गॾु हूंदा ऐं हर हफ़्ते असांजा का न का अहिड़ी शख़्सियत, अहिड़ी सेलिब्रिटी या डिफरेंट जेके वाक़फ़ द पीपल माण्हू आहिनि जेके डिफरेंट शोबनि सां जो तालुक़ु आहे उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं। उन्हनि जी हिकिड़ी कामयाबु ऐं सक्सेसफुल जर्नी जेका हूंदी आहे उन्हनि मां उन्हनि सां कचहरी कंदा, उन्हनि जा ज़िंदगी जे बारे में त लाहा चाढ़ा कीअं कामयाबु थिया, केतिरियूं ॾुखायूं ॾिठियूं ऐं हिन फील्ड जे बाबति जेके जंहिंजे फील्ड में हू मास्टर आहिनि। अॼु असां सां अहिड़े रीति हिकिड़ो तमामु सिंधियो नौजवान नई टरी जो तमामु हिकिड़ो बहितरीनु रागी जंहिं मुंहिंजे हिसाब सां शॉर्ट टर्म में ॾाढो हिकिड़ो पंहिंजो नालो कमायो ऐं मुंहिंजे हिसाब सां त क्लासिकल जेको राग आहे उन में हिकिड़ी पंहिंजी स्पेस ठाहिण ऐं पंहिंजी हिकिड़ी जॻह ठाहिण उहो हिकिड़ो वाक़ई हिकिड़ी वॾी महिनत जी ॻाल्हि आहे, वॾो हिकिड़ो मक़ामु आहे। अॼु असां सां गॾु आहे तमामु ख़ूबसूरत, तमामु सुहिणो, तमामु सुठे मिज़ाज जो मालिक असां सां गॾु आहे जिनसार अली समो साहब। हुन सां कचहरी कंदा। जिनसार अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, अल्लाह जा करम। तव्हां कीअं आहियो भाउ? सभु ख़ैरु लॻो पियो आहे, ठीकु ठाक। पहिरीं त तव्हांजी वॾी वॾी महिरबानियूं, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांखे घुरायो ऐं सच पुछो मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां। न थैंक यू सो मच। ऐं ख़ुशी थींदी आहे ऐं अॼु इहा डबल ख़ुशी आहे जो तव्हांजे प्रोग्राम में मां पाण ख़ुदि गेस्ट आहियां। तव्हांजा कुर्ब न तव्हांखे ॿुधो आहे, ॾाढो ख़ूबसूरत तव्हां ॻाईंदा आहियो, ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे। ऐं मां न पर मां जी जेका दोस्त आहिनि, दोस्तनि जा दोस्त जॾहिं ॻाल्हियूं निकिरनि थियूं त तव्हांखे हमेशह सुठनि लफ़्ज़नि में माण्हू यादि कंदा। मस मस असां वटि को अहिड़ा माण्हू आहिनि जेके तमामु क्लासिकल अंदाज़ में ॻाइनि पियो। ॿियो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा करम, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? शुक्र आहे, अल्लाह जो करम आहे, फर्स्ट क्लास ज़िंदगी गुज़रे पई। जी छा पियो थिए, छा ख़बर चारा, छा हाल वालनि? ज़िंदगी गुज़ारण सां गॾु पोइ इलाही पहलू हूंदा आहिनि ज़िंदगी जा। कॾहिं ॾुखनि जे बाबति कमु कबो आहे त कॾहिं सुखनि जे बाबति कमु कबो आहे, पर पोइ ज़िंदगी रुकणी न आहे ऐं ज़िंदगी जो सिलसिलो आहे, हलणो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास ज़िंदगी गुज़रे। बिल्कुलु तव्हां वाह जी ॻाल्हि कई, ज़िंदगी रुकणी न आहे ऐं हलणी आहे। माण्हू ज़िंदगीअ खे चवंदा आहिनि त जीअण ऐं गुज़ारण में फ़र्क़ु आहे। जी बिल्कुलु। हिकिड़ा माण्हू गुज़ारींदा आहिनि ज़िंदगी, हिकिड़ा माण्हू जीअंदा आहिनि। जीअण जंहिं माण्हू खे अचे फन अचे ऐं इहो फन हर माण्हू खे न हूंदो आहे मुंहिंजे हिसाब सां। जीअण इम्पोर्टेंट हिकिड़ी शइ आहे। सो बहरहाल जिन सां जेके तव्हांखे पुछणु चाहियां त अॼु ॾींहं ताईं तव्हांखे टोटल घणो टाइम थियो आहे हिन मीडिया में? तव्हां जो टाइम हिन मीडिया में नंढपण खां। अच्छा। हा, छो त जीअं अखि खुली त असांखे अलाह साईं हिन म्यूज़िक जो ई प्यारु नसीबु कयो। सही। ऐं मां तीअं चवंदुसि त असां पलियासीं बि हिन म्यूज़िक जी हंज में। बिल्कुलु। जीअं हिकिड़ो नंढड़ो ॿारु माउ जी हंज में पलंदो आहे न, त तव्हां म्यूज़िक जी हंज में पलिया? म्यूज़िक जी हंज में पलियासीं, छो त नंढपण में ई स्ट्रगल करणु, वरी उन खां पोइ सफ़र करणु, त पंहिंजे माउ जी हंज खां परे थी वक़्त जा उहे सफ़र काटणु, महिनतूं करणु, त मुंहिंजे ख़्याल में असां म्यूज़िक जी हंज में ऐं मीडिया जी हंज में ई पलिया आहियूं। बिल्कुलु। अच्छा, जेके तव्हां सफ़र जी ॻाल्हि कई न, ॾाढी सुठी ॾाढी शुरूआति त ॾाढी सुठी कई आहे। मां चवंदो प्रोग्राम बि शुरू खां शुरू कजे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॾाढा सफ़र ट्रेवलिंग में रहियासीं, फील्ड में रहियासीं, सिखणु थियो। त सिखिया बेसिकली तव्हां कंहिंखां वठी? तव्हांजो उस्ताद? पंहिंजे घर खां स्टार्ट कयो। हा, पहिरीं त मुंहिंजो बाबा। बिल्कुलु, वालिद साहब। ऐं उन खां पोइ मुंहिंजे बाबा साईं जन जो चाचा हुयो उस्ताद धणी बख़्श। उस्ताद धणी बख़्श जी। पोइ जीअं असां कंहिं स्कूल में दाख़िला वठंदा आहियूं पढ़ण जे लाइ त पोइ मुख़्तलिफ़ सब्जेक्ट हूंदा आहिनि। त म्यूज़िक जा बि ईअं ई सब्जेक्ट आहिनि। क्लासिकल आहे, नीम क्लासिकल आहे, फोक आहे। पोइ ईअं ई वरी मुख़्तलिफ़ उस्ताद बि चेंज थींदा रहंदा। जी, हर सब्जेक्ट जो टीचर? मूं हर सब्जेक्ट जो टीचर, मुंहिंजा तक़रीबन 4-5 उस्ताद आहिनि। सही। त हिन टोटल ओवरऑल हिन मक़ाम ते पहुचण लाइ तव्हांखे केतिरो टाइम लॻो आहे? केतिरी महिनत कई आहे? केतिरी स्ट्रगल कई आहे? हिन मक़ाम ताईं पहुचण में स्ट्रगल त तमामु वॾी कई आहे ऐं स्ट्रगल सां ई सभु कुझु आहे, पर मिलियो ॾाढो तकलीफ़ुनि सां आहे। मिलियो तकलीफ़ुनि सां? जी। माना जेके माण्हू सम्झनि था त जिन सां ओवरनाइट स्टार्ट थी वियो आहे, नो ओवरनाइट शब्द अचे इहा काई बि ॻाल्हि नो। मां पोइ हिकिड़ी वॾी जर्नी आहे। वॾी जर्नी आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अल्हम्दुलिल्लाह सचल सरमस्ती अवार्ड, वाह वाह, ऐं उस्ताद बुखारी अवार्ड। अच्छा, इहे मूंखे मेरिट ते मिलिया आहिनि। मेरिट यू डिज़र्व जी। ऐं उन खां पोइ अच्छा भिटाई अवार्ड मूंखे हींअर ताईं छो न मिलियो आहे, मुंहिंजे जूनियरनि खे मिलियो आहे, मूंखे छो न मिलियो आहे? उन जी वजह इहा आहे त मां सिफ़ारिश खां ॾाढो अवॉइड कंदो आहियां। माना सिफ़ारिश खां अवॉइड? जी। कुझु माण्हुनि जो ख़्यालु जिनसार चवे ऐं मूं चयो न, जेको चवण सां जेको मिले थो न
उन में उन फ़न जो क़दुरु नथो रहे ऐं उन महिनत जो क़दुरु नथो रहे ऐं उन महिनत जो अहसासनि जो जज़्बो जेको आहे न उन जो जज़्बो बि नथो रहे। न पर मतिलबु त जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कयो था तव्हांजा जूनियर्स जी या तव्हांजा शागिर्द या तव्हांजा जूनियर्स न जूनियर्स जेके भिटाई जी स्टेज ते मूंखां पोइ जन ॻायो आहे जिन पोइ इन हवाले सां जूनियर्स। अच्छा हिकिड़ा जूनियर्स उहे थींदा आहिनि जेके फील्ड में हूंदा आहिनि, हिकिड़ा जूनियर्स उहे थींदा आहिनि जेके उन प्लेटफॉर्म ते जूनियर हूंदा आहिनि, कुझु पहिरीं ईंदा आहिनि कुझु पोइ ईंदा आहिनि। तव्हां भिटाई ते बि ॻायो आहे? जी अल्हम्दुलिल्लाह ऐं तक़रीबन 15-16 साल लतीफ़ साईं स्टेज ते ॻायो आहे। अच्छा त पोइ हाउ माना तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां जूनियर सिफ़ारिश ते त डू यू रियली थिंक कि त सिफ़ारिश मैटर करे थी, सिफ़ारिश ते शयूं बिल्कुलु थियनि थियूं? ऐं मुंहिंजी कोशिशि रही त हर साल लतीफ़ साईं जो कलाम बि न हुजे ऐं कंपोज़िशन बि न हुजे ऐं हर साल ईअं ऐं हर साल अल्हम्दुलिल्लाह ईअं ई रहियो आहे। ईअं रहियो त तव्हांखे लॻे थो तव्हांखे सिफ़ारिश जे करे न मिलियो आहे? सिफ़ारिश यस छो त हीअ असल में जेको दौरु अची वियो आहे न इन में हिकु त दोस्ती बि कमु करे थी ऐं उन खां पोइ सिफ़ारिश बि कमु करे थी त साईं महिरबानी थी वञे त साईं खे बि ख़ुशी थिए थी त यार मूंखे जिनसार चयो ऐं मां जिनसार जो कमु कयो ऐं जिनसार खे हिन कम जो अहसासु रहंदो। पर मां चवंदुसि त अगरि तव्हां जिनसार खे अगरि जे अहसास ई ॾियारण था चाहियो न त पोइ उनखे उनजे महिनतुनि जे बावजूदि अहसासु ॾींदो त पहिरियां त कई जिनसार आहिनि न सॼी सिंध में बिल्कुलु जन जो जज़्बो जाॻंदो, जन जूं महिनतूं करण जे लाइ दिलि चवंदी ऐं जिन जे ज़हन में हाणे इहो कॉन्सेप्ट अची वियो आहे त जेको म्यूज़िक जो कमु थिए थो या सिफ़ारिश सां थिए थो या शॉर्टकट सां थिए थो या मतिलबु ईअं ई थिए थो त उन्हनि जे ज़हन मां बि इहो कॉन्सेप्ट ख़तमु थी वेंदो त न यार सभु चीज़ सिफ़ारिश सां बि कोन्हे ऐं महिनत बि का चीज़ आहे। न महिनत बिल्कुलु हक़ीक़त आहे तव्हांजी महिनतूं जेको जंहिं अंदाज़ में तव्हां ॿुधायो पिया, जंहिं अंदाज़ में शयूं तव्हां ॿुधायो था उन खां तव्हां ॾाढो परफॉर्म ऐं जेको आहे न परफॉर्म त कयो उन खां तव्हां साबित कयो आहे त तव्हां हिकिड़ो ॾाढो बहितरीनु अल्हम्दुलिल्लाह बसि तव्हां भाउरनि जूं दुआऊं आहिनि। न बिल्कुलु तव्हांखे पब्लिक फीडबैक त हूंदो न? तमामु इलाही फीडबैक आहे। पब्लिक त एतिरो प्यारु ॾिनो आहे जंहिंजे मां लाइक़ु ई न आहियां छो त हीअ त हिकिड़ो एॾो वॾो कमु आहे जो हिनखे 100 साल बि कजे त हीअ प्रॉपर नथो थी सघे। असांजा जेके वॾा बुज़ुर्ग हुया उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खां वठी अचिजे या उस्ताद मेहदी हसन साहब खां वठी अचिजे जॾहिं उन्हनि खां आख़िरी ज़िंदगी जी मरहलनि में इंटरव्यू वरितो वियो त उन्हनि खां पुछूं त तव्हां ॿुधायो त तव्हां हिन म्यूज़िक में केतिरो हासिलु कयो आहे? ओहो त उन्हनि ख़बर अथव केॾो जवाबु ख़ूबसूरत ॾिनो। उन्हनि चयो त हिकिड़ो समुंड हूंदो आहे न उन समुंड मां असांखे अञा हिकिड़ी फुड़ी नसीब मस थी त असांजी ज़िंदगी ख़तमु थी चुकी आहे। समुंड मां हिकु फुड़ी वाह माना 100 साल जी ज़िंदगी खां पोइ बि हीअ चीज़ प्रॉपर नथी थी सघे। नथी थी सघे केतिरो जा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढी मज़ेदार ऐं कम जी ॻाल्हि कई हाणे जेका मूंखे बि ॾाढी क्लिक थी न तव्हांजो त ॾाढो हे वॾो कमु आहे। तमामु जेके माण्हू अक्सर करे म्यूज़िक खे मज़ाक़ था सम्झनि या म्यूज़िक खे लाइट था वठनि त तव्हां हिन ते केतिरी महिनत कई आहे, केतिरा टाइम तव्हांखे लॻो आहे, केतिरी रियाज़त आहे, छा छा कयो आहे? मूंखे यादि आहे मां असुर जो 4 बजे उथंदुसि 8 बजे ताईं रियाज़ कंदो। अच्छा 4 खां 8 लॻे ताईं? 8 बजे ताईं। उन खां पोइ स्कूल वेंदो हुउसि ऐं जेको स्कूल जो अधु कलाक जो जेको ब्रेक हूंदो उहो बि मोटी अची मां रियाज़ कंदो हुउसि। अच्छा जी त एॾी महिनत आहे? एॾी असां महिनत कईसीं ऐं अञा ताईं जारी आहे। अच्छा ॿियो तव्हांखां पुछणु चाहियां थो तव्हां चयो त तव्हांखे कोई हिन वक़्तु 15 दफ़ा परफॉर्म करे चुका आहियो जी भिटाई सरकार जी। ठीकु आहे ऐं 15 हर दफ़े हिकु नई कंपोज़िशन ऐं साईं जन जी शाइरी हूंदी आहे ऐं म्यूज़िक खे तव्हां तब्दील थींदे ॾिठो आहे जी। म्यूज़िक जा दौर बि थियनि था, कॾहिं पॉप थो हले, कॾहिं फोक थो हले, कॾहिं जैज़ थो हले, कॾहिं क्लासिकल आहे, वरी खोड़ सारा हिकिड़ा म्यूज़िक में जी जेके इन्वेंशन्स थियनि थियूं या जेके अॼुकल्ह माण्हू कनि था त तव्हांखे छा थो लॻे त म्यूज़िक अॼुकल्ह जो जेको सिंधी म्यूज़िक आहे उहो किथे पहुतल आहे? उन म्यूज़िक जो तव्हां करियर कीअं था ॾिसो? असल में क्लासिकल यू नो बिकॉज़ जी 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 ॻाल्हाइण सां मतिलबु कंहिं दोस्तनि जी दिलि नाराज़ बि थिए पर सरकश सिंधी जो हिकिड़ो शेर आहे त कीअं न घबराए ज़माने जे सितम खां सरकश सच चवणो अथई त ख़ुदा खे बि चई ॾींदो कर। त जेका हींअर जेका असांजी म्यूज़िक हले पई न उहा इलाही ॾाढो हेठि हली वई आहे जी। कहिड़ा सबब थी सघनि था? उनजा सबब इहे आहिनि हिकु त जॾहिं इन कंप्यूटर जो ज़मानो आयो न कंप्यूटर जो उहो असांजे लाइ फ़ाइदो बि थियो नुक़सान बि थियो। नुक़सान वधीक थियो? नुक़सान असांजो वधीक थियो। अच्छा वधीक इन करे थियो त जेके पहिरियां बेसुरा माण्हू हुया उन्हनि खे महिनत करणी पवंदी। हा त महिनत करे हीअ जॾहिं टेक्नोलॉजी आई त बेसुरा सुरीला थी विया न। हाणे जॾहिं बेसुरा सुरीला थी मीडिया जे साम्हूं अची ऐं दुनिया जे साम्हूं अची विया त उन्हनि खे महिनत जी कहिड़ी ज़रूरत आहे?
पैसा बि कमाइनि पिया, नालो बि कमाइनि उहो जिन सां उहा एज न आहे, उनजी एज न आहे, माना उहो एग्ज़ैक्टली। ॾिसो न विच में असांजा केॾा केॾा वॾा वॾा हिकिड़ा सिंधी असांजा कलाम मशहूरु थिया, जंहिं महफ़िल में वञो उन्हनि जो ज़िक्र, अच्छा हाणे उन्हनि जो ज़िक्र ॿुधण में ई नथो अचे, उनजो वक़्तु टाइम छा आहे 7-8 महीना तंहिंजो साल, उहा उते ई ख़तम थी वञे। अच्छा उस्ताद मोहम्मद यूसुफ खे ॾिसो केतिरो टाइम थी वियो आहे, अल्लन फ़क़ीर अॼु बि ज़िंदा आहे, अल्लन फ़क़ीर अॼु बि ज़िंदा आहे। ॿियो जिन सां हिकिड़ी शइ पुछणु थो चाहियां तव्हां खां न, इहा तव्हां ॾाढो, तव्हां सां मूंखे त ॾाढो, माना मूंखे सीरियसली एतिरो आइडिया न हो त तव्हां यू नो द थिंग्स वेरी वेल। थैंक यू। मूंखे हिकिड़ी शइ जनरल हमेशह मां पुछंदो आहियां सभिनी खां न, जेके जिन जो म्यूज़िक सां वास्तो आहे। ॾिसो अॻे टेक्नोलॉजी बि न हुई, अॻे रिसोर्सिस बि घटि हुया, अॻे सभु शयूं घटि हुयूं, हाणे टेक्नोलॉजीस बि वधीक आहिनि, सभु शइ एक्सेस में आहे। तंहिं दौर में एॾियूं ख़ूबसूरत कंपोज़िशन्स, एॾो ख़ूबसूरत उन्हनि जो माना मेलोडीज़ हुयूं। हाणे सहूलियतुनि हुजण जे बावजूद बि काई शइ नई क्रिएशन सुठी कोन थी थिए। रीज़न छा आहे? हा, असल में जेके असांजे अॻु जा जेके आर्टिस्ट हुआ, अच्छा उहे म्यूज़िक त सिखंदा, अच्छा म्यूज़िक सां गॾु हू पोइट्री जी बि ॼाण रखंदा, त लफ़्ज़ छा थो ॻाल्हाए, त उनजी कंपोज़िशन कीअं थियणु खपे। हींअर लफ़्ज़ हिकिड़ो थो ॻाल्हाए, उनजी कंपोज़िशन ॿी आहे, त उन में ओतिरो तासरात नथो रहे। हाणे जीअं तबसुम साहब हिकिड़ो ग़ज़ल लिखियो त जाग निकिरे त निंड आर करे, ख़्वाब बीठा रहिया कतार करे। इनखे छा कंपोज़िशन मिले, पोइ राग आहे कौशिक धुनी, जंहिंमें हींअर असांजे सिंधी मीडिया में हिन राग खे तमामु घटि कंपोज़ कयो वियो आहे। पोइ मां कोशिशि करे, अच्छा कंपोज़िशन तव्हांजी नज़र बिल्कुलु ॿुधायो त बाबा। राग जो तफ़रात द नि स ग ग म द ग म नि द ग म ग नि स ग द नि द नि स ग म द ग म द ग म द नि द नि द म द म ग म ग स ग द नि द नि द नि द स। अच्छा कंपोज़िशन, जाग निकरे त निंड यार करे, ख्वाब बीठा रहा कतार करे, जाग निकरे त निंड यार करे। निंड जो ई मंज़र आहे, निंड जी सुस्ती आहे, ऐं उन निंड जी कंपोज़िशन आहे। वाह यार, एक्चुअली आई फील द डिफरेंस, आई एम जस्ट टेलिंग यू, बिकॉज़ को माण्हू जेको सिखियल आहे न, बिकॉज़ मां ज़िंदगीअ में मूंखे राग जी त ख़बर न आहे, मुंहिंजो गलो बि न आहे उहो, बट मूंखे ॿुधण जी ख़बर पवंदी आहे। मतिलबु माण्हू, मां ज़िंदगी यार 12-15 साल खां लाइव थो कयां, हर हफ़्ते मुंहिंजो लाइव आहे, ऐं मां गाना त वाक़ई ॻाइण वारे खां ॿुधण वारो वधीक सुरीलो हूंदो अथव, वधीक बिल्कुलु सही, उनखे ख़बर पवंदी आहे त छा आहे छा न आहे, छा आहे छा न आहे। सो इहो त तव्हां वॾी कमाल जी ॻाल्हि ॿुधाई आहे, त शयूं इन लेवल ते अंडरस्टैंड, ऐं माना असां सम्झूं त हिकिड़ो ॾाढो क्वेश्चन आहे न, जेके अॼुकल्ह जिन जी कंहिंजो नालो कोन था वठूं पाण, ऐं वठण बि न घुरिजे शायदि, ऐं त उन्हनि खे घणा माण्हू ॿुधनि था, उन्हनि खे जंहिंखे राग जी, रंग जी, शाइरीअ जी ख़बर न आहे, पर उनखे ॿुधनि घणा माण्हू था, इहो छाजे करे या छो, छा था सम्झो रीज़न? असल में जीअं हिकिड़ो चवंदा आहिनि न, दुनियादारी ऐं रूहानियत, जीअं असांजी तबियत जा ॿ पहलू आहिनि, हिकिड़ी तबियत ऐं हिकिड़ी सोच दुनियादारी, हिकिड़ी तबियत सोच रूहानियत। अच्छा रूहानियत जे पासे असल में सच त हमेशह खां कड़ो आहे न, सच हमेशह कड़ो आहे, ऐं जेको कूड़ आहे उन में मिठाण जो तासरात तमामु इलाही आहे, बिल्कुलु आहे, ऐं पोइ उनजे करे उहा वक़्त जे हवाले सां वक़्तायती उहा चीज़ जॾहिं असराइती थिए थी न, त माण्हू हींअर असांजे जेके आहिनि न, उन्हनि खे हींअर शो खपे। उन रीज़न इहो बि थी सघे थो, जेकॾहिं थोरी सोसाइटी डेफिनेट, जेकॾहिं असां ॻायूं था सभु माण्हू हिन में, सोसाइटी मुआशिरे में जेके बि उन मुआशिरे में खोड़ सारा पहलू थियनि था न, माण्हुनि खे स्ट्रेस आहे, माण्हुनि खे इकोनॉमिकल प्रॉब्लम आहे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ठीकु न आहे, हेल्थ ठीकु न आहे, माण्हुनि खे एंटरटेनमेंट थोरी वणे थी, बिल्कुलु
ठीकु आहे जी त इन जे करे बि मां इहो अंडरस्टैंड कंदो आहियां शायदि अच्छा जेको वेस्ट जो जेको म्यूज़िक आहे उन में इलाही डिफरेंट आहे टूपक आहे एमिनम आहे या शैगी आहे या एनरिके आहे उन्हनि जी शाइरी बि ॾाढी डिफरेंट शाइरी हूंदी आहे जेका शायदि असां वरजाए बि कोन था सघूं शकीरा थी वई या जेनिफर लोपेज़ थी वई बिल्कुलु बिल्कुलु त इहो बि हिकिड़ो थी सघे थो न बिल्कुलु या इन में बि जेको इहो हले थो कमु चलो मां क्लासिकल इज़ डेफिनेट वन ऑफ द बेस्ट लाइक सुकून जीअं तव्हां ॻाल्हि कई ॿ पहलू आहिनि वेरी अमेज़िंग बट उन में बि जेको करंट सिनेरियो आहे जेका करंट सिचुएशन आहे म्यूज़िक उन में बि बुरे में बि सुधार जी ज़रूरत आहे एग्ज़ैक्टली बुरो बि थोरो तरीक़े वारो बुरो हुजणु घुरिजे बुरो बि कंहिं तरीक़े वारो हुजणु खपे न ॾिसो इहो असांजे माज़ी में बि थियो त आहे न थियो आहे माज़ी में ॾिसो हाणे नाला नथा खणो हाणे ॾिसो हीअ त आम शाइरी जेका उस्ताद वहीद अली ख़ान ॻाई कहिड़ी जे रोज़ रुसंदे क्लासिकल घाटी करे आहे न सवली ॻाल्हि आहे ऐं क्लासिकल खां हटी करे ॻाल्हि आहे त उन माज़ी खे वठो हाणे खे वठो उहे उस्ताद पाण दुनिया छॾे विया पर उन्हनि जो कमु अञा ताईं ज़िंदा आहे हीअ क्लासिकल त कोन्हे वेरी ट्रू बिल्कुलु बिल्कुलु सही त हिन दौर में बि अहिड़ो थी सघे थो ऐं करे सघिजे थो उहा ई ॻाल्हि मां तव्हां इन सुधारे जे लाइ इलाही वॾो प्लेटफॉर्म आहे ऐं पर शर्त इहो आहे त नियत ऐं सोच कमु करण वारी हुजे त ज़रूरी आहे अच्छा ॿियो हिकिड़ो एक्सपेक्ट आहे असांखे सोचण बि घुरिजे असां जीअं अलियन फ़क़ीर उस्ताद मोहम्मद यूसुफ जेके वॾा गुज़रिया आहिनि अॼुकल्ह जेको दौरु आहे अॼुकल्ह जेको टीवी जी ट्रांज़ेक्शन्स आयूं न तव्हां पहिरियों रेडियो हुयो रेडियो खां पोइ अख़बार खां पोइ इलेक्ट्रॉनिक खां पोइ प्रिंट खां पोइ इलेक्ट्रॉनिक खां पोइ हाणे डिजिटल दौरु अची वियो आहे अॼुकल्ह हर माण्हू डिजिटल ते लॻो पियो आहे ऐं हिकिड़ो फाइनेंशियल एक्सपेक्ट बि त आहे न जेकॾहिं फाइनेंशियल स्टेबिलिटी आहे असांजो आर्टिस्ट पैसा कमाए थो त मुंहिंजे हिसाब सां त उहो बि हिकिड़ो पैसो ॾिसजो जेकॾहिं उहो आहे त कुझु बहितर करे सघे थो न बिल्कुलु ॾिसो न चलो ठीकु आहे पहिरीं तव्हांखे वसीला न आहिनि बिल्कुलु सही त तव्हांखे कंहिं बि तरीक़े सां हिकिड़ो तव्हां ग़रीब आहियो सुठो बुरो असां उनखे असां नथा कमु कयूं ठीकु आहे अच्छा जॾहिं तव्हां बुरो करे जॾहिं तव्हां वटि वसीलो अची वियो राइट त पोइ तव्हां ते हक़ बणिजे थो त पोइ आस्ते आस्ते उन में सुधारो आणींदा वञो राइट ऐं आस्ते आस्ते तव्हां ज़ाहिर आहे तव्हांखे दुनिया ॿुधे थी न बिल्कुलु ॿुधे थी अच्छा हाणे जेको तव्हां दुनिया खे जेको मिज़ाज ॾिनो उहो दुनिया जे हुन ज़हन में वेही वियो आहे ऐं तव्हांखे ई ॿुधे थी त तव्हां ते फ़र्ज़ु बणिजे थो ऐं एज़ ए सिंधी हुजण जे नाते सां हक़ बि बणिजे थो त हुन मिज़ाज खे आस्ते आस्ते सुधारो उन में आणींदा मुंहिंजे ख़्याल में बहितर थी सघे थो बहितर थियण बि घुरिजे तमामु सुठी ॻाल्हि यार मां त ॾाढो मज़ो जिनसार सां गॾु आहियां जिनसार सां काफ़ी मज़ेदार ऐं प्रोडक्टिव कचहरी थियण वारी आहे ऐं मां ॾाढो सरप्राइज़ थियो आहियां फर्स्ट ब्रेक में त जिनसार नोज़ ईच एंड एवरीथिंग डेफिनेट वी विल टॉक अबाउट द डिफरेंट जेके बि एक्सपेक्ट्स आहिनि उहो म्यूज़िक जा ऐं डेफिनेट ऐं हिकिड़ो ब्राइटर स्टार आहे ब्राइटर फ्यूचर ऐं वेरी ब्राइट फेस आहे जेको सिंधी आहे सो वी विल टॉक अबाउट इट सो आई वुड से डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक जिनसार सां कचहरी जारी ऐं सारी ऐं जिनसार जो ॾाढो हिकिड़ो ह्यूज फैन क्लब आहे ऐं मूंखे अक्सर करे हिकिड़ी ॾाढी मूंखे जेके दोस्त आहिनि अक्सर करे जॾहिं दोस्त असां डिस्कस कंदा आहियूं पाण में वेही करे या कोई दोस्त चवंदा आहिनि अक्सर करे टीवी जे करे फ़ोन कंदा आहिनि त यार उहो शो आहे या असां को महफ़िल था कयूं या कुझु त यार जिनसार खे तव्हांजे लाइ ऐं ॿियो बि आहे हिकिड़ो दोस्त उहो अक्सर करे ॿिनि टिनि दोस्तनि जे लाइ उहो चवंदा आहिनि त उन्हनि खे अप्रोच कजे त उहो हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जी उहा जेनरी आहे माना इहा शइ असां अंडरस्टैंड करे थो हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी फैन फॉलोइंग आहे हा बिल्कुलु चवंदा न जहिड़ा रूह तेड़ा ख़तमु आहे हा बिल्कुलु जहिड़ा रूह तेड़ा ख़तमु आहे त ज़ाहिर आहे जेके मूंसां प्यारु कनि था त हुननि खे ख़बर आहे त जिनसार छा ॻाईंदो आहे त ईअं ई
हर हिकु जा हिकिड़ा पंहिंजा फैन फॉलोअर ठहियल आहिनि। बिल्कुलु उहे उहे डिफरेंट क़िस्म जा आहिनि माण्हू अक्सर उहो थींदा। सो लेट्स टॉक अबाउट हिकिड़ी तव्हांजी जर्नी जे बारे में, मतिलबु तव्हां मूंखे थोरो खोले करे ॿुधायो। ऐं मां शुरू में असांजी ॻाल्हि अॻिते पोइ कटिजी वई, त आई जस्ट वॉन्ट टू नो कि जेकॾहिं को माण्हू सिंपल अंडरस्टैंड करे न त बाक़ी ॾाढो महिनत वारो कमु आहे। जिन सां केतिरी महिनत कई आहे, माना जेकॾहिं आई वॉन्ट टू अबाउट जीअं असां स्ट्रगल कई आहे। रिसेंटली मूंखे 2 साल ॾेढ 2 साल थिया आहिनि मां दुबई मूव थी वियो आहियां। माना मां इहो चवंदो आहियां त मां हुते 8-8 किलोमीटर 6-6 किलोमीटर पैदल घुमंदो आहियां, वेंदो आहियां टू कैच द मेट्रो बिकॉज़ ऐं शयुनि खे दुबई इज़ अ वेरी एक्सपेंसिव सिटी, दैट इज़ अ रीज़न बिकॉज़। त तव्हांजी कहिड़ी महिनत रही आहे जस्ट टू अंडरस्टैंड एज़ अ सिंगर या इन मक़ाम ते पहुता या तमामु तव्हां ॾाढो बहितरीन तरीक़े सां ॻायो पिया? असांजी म्यूज़िक हिकिड़ी महिनत ई आहे, सिखिजे थो। मतिलबु सिखणु छा, रियाज़ जो तरीक़ो, आवाज़ु लॻाइण जो तरीक़ो। अच्छा, ॿियो वरी इहो आहे त म्यूज़िक खे पढ़णु ऐं म्यूज़िक खे सम्झणु, व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन पढ़णु ऐं ॿई डिफरेंट आहिनि। मां डिफरेंस कहिड़ो आहे? डिफरेंस इहो आहे, अच्छा सिखणु इहो आहे त हुन में असांखे आवाज़ जे लॻाव जी ख़बर पवंदी। आवाज़ छो त आवाज़ जे लॻाइण जा 4 तरीक़ा अथव। यार इहा कम जी शइ आहे, ॿुधायो कंहिंखे मतिलबु आङुरियुनि ते ॻणण जेतिरा असांजा आर्टिस्ट ॾिसो न, रेडियो जी माइक अलॻि आहे, बिल्कुलु ठीकु आहे, स्टेज उनजी माइक अलॻि आहे, टीवी जी माइक अलॻि आहे। ईअं ई आवाज़ु लॻाइण जा बि 4 तरीक़ा आहिनि। अच्छा, क्लासिकल, नीम क्लासिकल, फोक, गज़ल, राइट, 4 तरीक़ा, राइट 4 राइट। त ईअं ई असां जीअं काफ़ी ॻाईंदासीं, हाणे जीअं काफ़ी पाण खुली ॻाईंदा आहियूं, बिल्कुलु नदियों पार, हाणे इहो असांजी काफ़ी ॻाइण जो स्टाइल आहे। सजण दा थाणा कीतम कोल ज़रूरी जाना, कर घिन सलाह मलाह दिनाल दिल लग गई। हाणे इहो आवाज़ लॻाए काफ़ी जो। अच्छा, वरी गज़ल कीअं ॻाईंदासीं असां? रूह केवल जियां थी, रूह केवल। हाणे इन 2 तरीक़नि जो तव्हांखे डिफरेंट ॿुधायां थो। काफ़ी खे खुली ॻाइबो आहे, खुली आवाज़ जे तरीक़े सां ॻाइबो आहे। कॉफ़ी खे खुली ॻाइबो आहे, ठीकु आहे। अच्छा, गज़ल में असांखे नरमाइश खपे, सॉफ्ट खपे, ठीकु आहे। ईअं ई जेके म्यूज़िक जा जेके पहलू आहिनि, इन्हनि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं इन्हनि खे पढ़िबो। मां म्यूज़िक पढ़ी आहे। अच्छा, पढ़ी वरितो जी। अच्छा, उन म्यूज़िक में गज़ल कंपोज़ कीअं कबो, सचल साईं जो कलाम आहे, काफ़ी आहे, त उहा कंपोज़ कीअं कबी। अगरि शेख हयात जो नज़्म आहे त नज़्म गज़ल वांगुरु कंपोज़ न आहे करिणो, गज़ल खे गीत वांगुरु कंपोज़ न आहे करिणो। ईअं ई इन जा पहलू आहिनि, पर असां पाण हिकिड़े ई पहलू मां जान नथा छॾाए सघूं त पहलू खे कीअं ॾिसूं असां। हाणे ईअं ई जॾहिं मुंहिंजो उस्ताद बुखारी जे अवॉर्ड जे लाइ अनाउंस थियो त उन्हनि दोस्तनि जी जॾहिं मूंसां ॻाल्हि थी त मां उन्हनि खे माज़रत कयो। मूं चयो मां कॾहिं उस्ताद बुखारी जी स्टेज ते तव्हां मूंखे घुरायो ई न आहे, मां कॾहिं ॻायो ई न आहे, त मुंहिंजो बुखारी अवॉर्ड हक़ु नथो बणिजे। उन्हनि चयो तव्हां बुखारी जी स्टेज ते त न ॻायो आहे, पर बुखारी खे कंपोज़ त तव्हां कयो आहे न, तव्हांजो मेरिट ते तव्हांजो हक़ु त आहे न। पोइ उन्हनि त हक़ु ॾिनो, वरी असांजा पंहिंजा आर्टिस्ट अलाह उन्हनि खे हयाती ॾे। अच्छा, ॾिसो न, मां चवंदो यार भला पाण हिक ॿिए सां जेलिसी रखूं था या पाण हिक ॿिए सां हिकिड़ो अहिड़ो मसइलो रखूं था, उन खां बहितर आहे पाण वेही करे पंहिंजा मसइला छो न करणु घुरिजे। बट मां इहा ई शइ पुछणु थो चाहियां, मां न अक्सर करे शो में ॻाल्हि कंदो आहियां न, हर माण्हू जेको बि हिन चेयर ते वेंदो, आई मीन मी, त मां हमेशह ॻाल्हि चङाई जी कंदो आहियां, भलाई जी कंदो आहियां, ठहण जी ॻाल्हि कंदो आहियां। हर माण्हू इहा ॻाल्हि कंदो आहे त शयूं बहितर हुजणु घुरिजनि। इहो बहितर थियनि छो थियूं, छा रीज़न आहे? लेट्स इहो हिकिड़ो जेलसी छा थी करे मोस्ट घणो जेको प्रॉब्लम आहे जेको सिंगर्स कम्युनिटी आहे, बिकॉज़ असां त सिंगर्स आहियूं न, असां त फ्रीक्वेंटली ॻाल्हाईंदा आहिनि, सभु टॉक ॻाल्हाईंदा आहिनि, डिस्कस कंदा आहिनि। त व्हाट इज़ द रीज़न? बिकॉज़ रीज़न छा आहे, छा थी करे इहो शइ, छो छा थी करे? मतिलबु हिकिड़ो गॉड गिफ्टेड को ॻाए थो बहितर, इट्स ओके फाइन। कामयाबी यार ईअं थोरी कामयाबी त ऑनेस्टी में आहे यार। तव्हां पंहिंजी सिंध खां हटी करे ॿाहिरि तव्हां नज़र रखंदव न त ॿाहिरि जा उस्ताद स्टूडेंट सां प्यारु केतिरो कंदा आहिनि, उन्हनि खे उथी वञी स्टेज ते दाद ॾींदा आहिनि। राइट, ठीकु आहे। अॼु ॾुख सां ऐं माज़रत सां ऐं तलख़ लफ़्ज़नि सां मां
चवंदुसि भले जे अगरि कंहिंजी दिलि आज़ारी बि थिए त मां हुनखां हथु ॿधी माफ़ी वठंदुसि। त असल में जेके असांजा हिते कुझु बिरादरान जेके असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि न, उहे कुझु रागनि ताईं मुश्तमिल आहिनि, कुझु रागनि ताईं मुश्तमिल आहिनि। ऐं ॿियो नंबर हुनजो कमु कहिड़ो आहे त पंहिंजे नौजवाननि खे परेशान करणु, उन्हनि खे मायूस करणु, उन्हनि जे हक़नि ते धाड़ा इहे हणणु। त बाबा हीअ कुझु छो त ॻाल्हि त उनजी ॿुधी थी वञे। साईं जी उमिरि बि 50 साल आहे, साईं जो तजुर्बो बि साईं जो 50 साल जो हूंदो। यार हिन जी उमिरि ई जॾहिं 20 साल आहे त हिन जो छा साईं सही आहे, साईं ठीकु आहे। पर साईं हिते इहो त ज़ुल्म कयो, पर इहो न ॾिठईं त अॻियां मूंखे अलाह खे बि जवाबु ॾियणो आहे। छो त मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त की न घबराए ज़माने जे सितम खां सरकश, सच चवणो अथई त ख़ुदा खे बि चई ॾींदो कर। जेकर तव्हां सचा थींदव ऐं तव्हां ॿिए सां इंसाफ़ कंदो त जेके तव्हां जूं पोयां जूं स्टेजूं उहे त तव्हांखे मिलंदियूं, पर तव्हां जूं जेके स्टेजूं आहिनि उहे बि तव्हांखे केरु कोन खसींदो। एक्चुअली लाइफ में खोड़ सारियूं शयूं न असां हरूभरू कंहिंखे हरूभरू अंडरस्टिमेट एंड प्रिडिक्ट ग़लति कंदा आहियूं कुझु माण्हुनि खे न, असां अक्सर करे कंहिं बि माण्हू कुझु सम्झंदा आहियूं। असां ज़िंदगी में खोड़ सारा वाक़िया ॾिठा जिन खे असां कुझु न सम्झंदा हुआसीं, उहे हिकु ॾींहुं अची करे तव्हांजे अॻियां बीह रहिया ऐं दे बिकम अ स्टार्स। बिल्कुलु। ऐं कामयाबी बि तव्हांखे हिकिड़ो अंडरस्टैंड थो करणु चाहियां, तव्हां स्पेशली तव्हांजी कम्युनिटी में या सिंगर्स ओवरऑल वी आर पार्ट ऑफ दिस मीडिया, त कामयाबी छा में आहे? मतिलबु कामयाबी मुंहिंजो हिकिड़ो ओवरऑल बिलीव आहे, कामयाबी ईमानदारी में आहे। मां ओवरऑल सभिनी शइ खे हिननि खे अंडरस्टैंड कंदो आहियां। नॉट सिंगिंग, भले कमु हुजे, तव्हांजी पर्सनल लाइफ हुजे, तव्हांजी करियर हुजे, तव्हांजो घर हुजे, त आई बिलीव हमेशह कामयाबी ऑनेस्टी में आहे। कामयाबी इहो ई सिंपल फार्मूलो त माण्हू खे सम्झ में छो थो अचे? इन तरफ़ माण्हू आहिनि ई न, छो त ॾिसो न, अच्छा इहा सोच तॾहिं अचे जॾहिं रूहानियत जो अहसासु हुजे न। हा, सो स्पिरिचुअली रूहानियत त आहे ई न, असांजे अंदरि मां उहा रूहानियत निकिरी वई आहे। असां में रुॻो सिर्फ़ु ज़माने जी सोच रही आहे ऐं दुनियादारी जी सोच रही आहे, ऐं तॾहिं ई त असांजी दिलनि मां उहा सचाई ऐं उहा हक़ीक़तुनि वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे असांजी दिलि मां निकिरी वयूं। वाए दे आर सो सक्सेसफुल? खोड़ सारा माण्हू इलाही कामयाबु छो आहिनि? रीज़न्स लाइक डिजिटल, इहो ई जेको ॻाल्हायोसीं त इलाही खोड़ सारा माण्हू जिन खे इलाही शयुनि जी ख़बर आहे। इवन शाइरी मैटर्स, तव्हां शुरू में ॾाढी मज़ेदार क़िस्म जी ॻाल्हि की त शाइरी खे बि पढ़ंदा ऐं वाक़ई शाइरी बि ठीकु न आहे, जंहिंखे पोइ शायदि मज़ाक माण्हू ॿुधणु चाहिनि था, थोरो स्ट्रेस रिलीज़ करण लाइ, थोरो फन करण लाइ। असांजे काफ़ी आर्टिस्ट आहिनि जन पंहिंजा यूट्यूब चैनल वारा, जन जी फॉलोइंग वधीक आहे, उन्हनि खे मंथली ते पैसनि ते रखी छॾियो अथनि। ओ माय गॉड। अच्छा, इहे अॼु उहे ॻाल्हियूं थो तव्हांखे ॿुधायां जेके घटि माण्हुनि खे ख़बर आहे। छो? अच्छा, मुंहिंजी तव्हां ॾिसंदो मूंखे तव्हां सोशल मीडिया ते तव्हां घटि ॾिसो। मूं चयो त बाबा जेका तव्हांजी सुञाणप आहे न, हिकु उहो तव्हांजो फन आहे, ॿियो तव्हांजी सचाई, तव्हांजी सुञाणप आहे। ईअं ई पोइ हाणे जंहिंजी फॉलोइंग वधीक आहे, साईं बि साईं जी वीडियो पियो रखे, साईं बि साईं जी वीडियो पियो रखे, साईं बि साईं जी वीडियो पियो रखे, त असां पाण त आहियूं शोशे जे पोयां। पोइ इन करे साईं ऐं सिंध जो वॾो आर्टिस्ट बणिजी वियो। हाणे इन जी वजह त हिकिड़ी बि न आहे न, अलाए कई वजह खोड़ सारी वजूहात। असां जहिड़ा जेके आर्टिस्ट आहिनि, जेके पोइते आहिनि, उहे जस्ट इन जे करे आहिनि त असांखां इहो नथो थिए। बिकॉज़ यू नो दुनिया जा ट्रेंड्स चेंज थिया आहिनि। ॾिसो लाइफ में न तव्हांखे न थोरो अपडेट थियणु घुरिजे सभिनी खे। मां पर्सनली सभिनी खे रिक्वेस्ट कंदो आहियां त ॾिसो तव्हां गाॾीअ जा मॉडल हर साल चेंज थी वेंदो आहे, इवन फर्नीचर चेंज थींदो आहे, फैशन जा ट्रेंड्स चेंज थींदा आहिनि, सभु शइ चेंज थींदियूं आहिनि। त तव्हांखे पंहिंजी अप्रोच ऐं शयूं त चेंज करणु घुरिजे न, बहितर सुठे प्लेटफॉर्म ते शयुनि खे प्रॉपर तरीक़े सां करणु घुरिजे। ऐं अल्टीमेट सभिनी जो गोल सक्सेस आहे, कामयाबु थियणु चाहे थो। इलाही पहलू आहिनि, त तव्हां छो था कयो उहे शयूं? वाई डोंट यू डू लाइक, छो था कयो? इवन तव्हां वटि एॾो सारो खज़ानो आहे। जी, अच्छा, खज़ाने ते कमु करण जे लाइ वसीलो अचे, बट यू नो जिन सां ठीकु आहे। मां ॾिसो न आहे असांजा, ॾिसो न असां महिनत आर्टिस्टनि कईसीं, ठीकु आहे। तव्हां एतिरी महिनत करे चुका आहियो जो विदिन लाइक जंहिं तरीक़े सां तव्हां ॻायो था या जंहिं तरीक़े सां एॾो फ्रीक्वेंट अंदाज़ में अचो था, त नो बडी लाइक ईअं तकड़ में कोई बि न अची सघंदो। जी, एॾी वॾी महिनत करण जे बावजूद बि जेके तव्हां जल्दी तव्हां क्विट था कयो, त दिस इज़ नॉट फेयर आई बिलीव। इहा हिकिड़ी वक़्त खां मायूसी आहे, न हुजणु घुरिजे। अच्छा, ख़बर अथव कहिड़ी? यार मज़हर भाउ मुंहिंजो तमामु बहितरीनु भाउ आहे, मुंहिंजी इज़त कंदो आहे, मुंहिंजे फ़न खे लाइक़ बि कंदो आहे। यार हीउ प्लेटफॉर्म मज़हर भाउ खे मिलियो आहे, यार माशाल्लाह, वाह वाह ज़बरदस्त। हाणे त मुंहिंजो फ़न बि प्रोमोट थींदो ऐं मुंहिंजी कला बि अॻिते ईंदी, मुंहिंजो कमु बि अॻिते ईंदो। अच्छा, वरी जॾहिं मज़हर भाउ खे जॾहिं कुर्सी मिली वई, पहिरीं त मज़हर भाउ जा वाइदा त बाबा तूं घबराइजांइ न, अलाह करे असांखे यार ठीकु आहे। हाणे जॾहिं मज़हर भाउ खे जॾहिं कुर्सी मिली, हाणे जॾहिं मदर साहिब सां मिलणु वियासीं, साईं अस्सलाम वालेकुम, वाह शाला ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। यार ज़िंदगी जा इलाही ॿिया बि कम इनशाला ज़रूरु कंदासीं।
ख़ुदा हाफ़िज़। तव्हांजी दिलि चवंदी त ॿिए जो दरवाज़ो खड़काइजे न करणु घुरिजे। बेसिकली तव्हां ॻाल्हि ॿुधो, थोरो लाइफ में न तव्हांखे मोटिवेशन वठणु ज़रूरी आहे। अच्छा, हिकिड़ो दफ़ो बि न, बार बार मुंहिंजे मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान अथव, ठीकु आहे, मां मौला जो ज़मार बि आहियां ऐं ज़िंदगी में ॾुख बि मूं एतिरा ॾिठा आहिनि जो मां दुआ घुरंदो आहियां मौला अहिड़ा दुश्मन खे बि न ॾेखारे राइट पंहिंजी एज में। अच्छा, पोइ ॾुखनि में जेके आंगुर पकड़ी असांजी हलंदा, सुखनि में उन्हनि ॾुखनि में असांखे छॾे ॾिनो। अच्छा, जॾहिं छॾे ॾिनो ऐं जॾहिं असां किरियासीं न, पोइ दुनिया में असांखे का बि चीज़ नज़र न आई। मूंखे हिकिड़ी चीज़ नज़र आई। कहिड़ी? मुर्शिद लतीफ़। बिल्कुलु। मुर्शिद लतीफ़ जे जॾहिं बेत पढ़ियासीं ऐं मुर्शिद लतीफ़ जा जॾहिं किताबु पढ़ियोसीं ऐं जॾहिं उनजो मुतालो कयोसीं त लतीफ़ साईं ॾाढी कमाल जी ॻाल्हि कई। कहिड़ी? चई, ना उमीदी आज को बोछण आदेसिन। आई डिडंट अंडरस्टैंड। छा मतिलबु हिन जो? सम्झो था? न मां थोरो घणो अंडरस्टैंड कयां बट फुल। हाँ, लतीफ़ साईं चए थो त हीअ जेका तव्हांजी ना उमेदी, ॾिसो न, मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान बि आहे त कॾहिं बि दोस्त दोस्त खे धोखो न ॾींदो आहे, दोस्त में वाबिस्ता उमेदूं धोखो ॾींदियूं आहिनि। बिल्कुलु एग्ज़ैक्ट ईअं आहे। लतीफ़ साईं बि हिन ॻाल्हि खे चवे थो त ना उमेदी आज को बोछण आदेसिन। चए थो जेका तव्हांजी ना उमेदी आहे न, कहिड़ी? त यार मूंखे हीउ दोस्त हीअ मंज़िल ॾींदो, हीउ दोस्त हीअ मंज़िल ॾींदो। चए थो न, इहा ना उमेदी जेका तव्हांजी, इहा तव्हांजी ज़िंदगी आहे, उन में उमेद न रखो, पर शर्त इहो आहे त पंहिंजे कम सां सचा रहो, पंहिंजे कम खे तव्हां कॾहिं न छॾियो। इहो तव्हांखे ज़रूरु हिकु न हिकु ॾींहुं तव्हांजी मंज़िल तव्हांखे ज़रूरु। एग्ज़ैक्ट ईअं ई आहे, एग्ज़ैक्ट ईअं आहे। दुनिया जो जेको वॾे में वॾी सेलिब्रिटी आहे हिन वक़्तु पूरी जेका 8 बिलियन पॉपुलेशन आहे, मोर देन 8 बिलियन पॉपुलेशन, 8 बिलियन पॉपुलेशन में जेको दुनिया जी वॾे में वॾी सेलिब्रिटी उहा CR7 या क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, जेको फुटबॉलर आहे। आई थिंक यू नो, उहो जॾहिं प्रैक्टिस सां मोड़ंदो हुयो त उन शाम जो उन वटि बर्गर न हूंदो त मैगनोल जेको ब्रांड आहे उहो वेंदो, दरवाज़ो खड़काईंदो, कुझु लेफ्ट ओवर आहे त ॾियो बर्गर। जिन ज़िंदगीअ में जिन माण्हुनि खे महिरमूं ॾिठियूं आहिनि उहे मक़ाम हासिलु कयो आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं को बि माण्हू ज़िंदगीअ में तव्हांजी सपोर्ट नथो करे न, इट्स वेरी वंडरफुल। आई बिलीव ॾाढी सुठी शइ आहे। तव्हां जॾहिं वॉक अलोन कंदा हो न, जॾहिं अकेले रन कंदा हो, त पोइ तव्हां ज़िंदगी में कुझु बि करे सघो था। बिल्कुलु। ऐं ज़िंदगी मुंहिंजो नेवर गिव अप करणु घुरिजे। ऐं एग्ज़ैक्ट ईअं। आई हेट कंप्लेंट्स, सीरियसली आई हेट कंप्लेंट्स। असां शुरू में महिनत करे, अच्छा, दरवाज़ा खड़कायासीं, हिकिड़ो दफ़ो, ॿ दफ़ा, 3 दफ़ा, 4 दफ़ा दरवाज़नि खे छॾियोसीं। उन अलाह ते उमेद रखी करे असां पंहिंजी महिनत सां सचा रहियासीं। कॾहिं UK खां फ़ोन आयो, UK खां थी आयासीं, कॾहिं कैनेडा खां फ़ोन आयो, कैनेडा खां थी आयासीं, कॾहिं पाकिस्तान वर्ल्ड जा अवार्ड पिया खटियूं, कॾहिं छा पियो थिए। हुनजी ज़ात त न छॾियो, कॾहिं न छॾंदो न उहो, कॾहिं बि। पोइ बहितर आहे हुनखे सजदो कजे, उन खां 100% ऐं उहो ई इज़तूं ॾियण वारो। मतिलबु इहो ई तव्हांजो मैसेज हो न, जेका यंग जनरेशन आहे, जेका यू नो, मां अक्सर करे खोड़ दफ़ा मां इहो ॾाढो इन शइ ते बिलंड ॻाल्हाईंदो बि आहियां। मां चवंदो आहियां त मां जॾहिं म्यूज़िक वीडियोज़ ठाहींदो हुउसि न, त सिंगर्स मूंखे सर चवंदा ऐं मूंखे लॻंदो हरू ख़ुशामद लॻंदो मुंहिंजा गाना ठाहींदो ऐं मुंहिंजा गाना हलाईंदो शो में। आई रियली हेड दिस थिंग। ऐं मां ज़िंदगी में हमेशह हुनखे चवंदो आहियां कॾहिं बि अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि न कयो। तव्हांजो राइट आहे ऐं तव्हांजो राइट तव्हांखे मिलणु घुरिजे। वी ऑलवेज़ कोशिशि कंदा त मेरिट ते कमु करणु घुरिजे। त माना माण्हू जेकी पंहिंजी सेल्फ ऐं मोरल बि थिए थो न, उन ते माण्हू वर्कआउट करणु घुरिजे। उहो सदाबहार आहे न, हमेशह ज़िंदा। जेकर पाण जीअरो आहे त बि ज़िंदा आहे, जेकर दुनिया छॾे थो वञे त हुनजो फ़न जो कमु एतिरो कयल आहे त फ़न जे हवाले सां ज़िंदा आहे। सो बिल्कुलु अहिड़े क़िस्म जी मुंहिंजे सां तव्हांजी हिकिड़ी अप्रोच आहे शयुनि खे, ऐं बहितर आहे इन्हनि शइ ते अप्रोच। ऐं हाणे शायदि ज़िंदगी में खोड़ सारी शयूं सिखी बि आऊं था। बिल्कुलु। ऐं मूंखे लॻे थो तव्हां जेतिरो खज़ानो आहे तव्हां ओतिरो डिस्प्ले न कयो, ओतिरो शयूं कयूं न आहिनि। मुंहिंजे सां वाई डोंट यू थिंक तव्हांखे डिजिटल ते अचणु घुरिजे? हा, अच्छा, वरी उनजी वजह कहिड़ी? लतीफ़ साईं चयो त बर वॾो बार घणो, वेझो न वणकार। लेणनि जी लतीफ़ चए कंदो मुंद मंधार, काॾे थियो कोयार काॾे थी हथ खणा। असां आर्टिस्ट ॾाढा हिसाब दिलि हूंदा आहियूं यार। न असां कंहिंजी दिलि ॾुखाईंदा आहियूं, न कंहिंखे ॾुख ॾींदा आहियूं, न कंहिंजो हक़ खाईंदा आहियूं, पर एॾा हिसास थी वेंदा आहियूं जो असां नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते रोई पवंदा आहियूं। पर जॾहिं पाण सां जॾहिं वॾा वॾा ज़ुल्म थींदा आहिनि न, त पोइ चेल टुटी पवंदी आहे। बिल्कुलु। मां हिकिड़ी शइ मूंखे न डेफिनेट तव्हांजी ॾाढी जर्नी, मां फस्ट टाइम तव्हां सां मिलियो, मूंखे ॾाढो मज़ो बि अचे थो ॻाल्हाईंदे ऐं डिस्कस करण में मज़ो थो अचे। त तव्हां चयो न मां ॾाढी तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, काश उहो दुश्मन में वेठे। त अहिड़ी का स्ट्रगल, अहिड़ो को किसो, अहिड़ो को वाक़ियो तव्हां सां शेयर करणु चाहियो था? अलाह ताला तव्हांखे हिन मक़ाम ते पुॼायो, पूरी दुनिया घुमी आया आहियो। जेके अॼु जा नौजवान आर्टिस्ट आहिनि, जेके इन सफ़र ते निकितल आहिनि, तव्हां वांगुरु, तव्हां जहिड़ा जिनसार जहिड़ा, जिन जा ख्वाब, सोचूं, थॉट, सभु शयूं, त उहो कंहिं मंज़िल ते थकी करे वापसि न मोटिन, कुझु अहिड़ी का किसो, अहिड़ो को वाक़ियो ॿुधायो जेको कम से कम उन्हनि खे मोटिवेशन मिले। बिल्कुलु। अच्छा, ॾिसो न, असां आर्टिस्ट सिंगर जिनसार अली, उहो त दुनिया जे लाइ थी त वियो,
अच्छा हुन आर्टिस्ट सां गॾु फैमिली मेंबर बि आहे, फैमिली बि आहे डेफिनेटली, फैमिली जी ज़िम्मेवारियूं बि आहिनि, किथे फैमिली जो वॾो बि आहे, किथे फैमिली जा हक़ बि अदा करणा, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। पर अफ़सोस ऐं मूंखे ॾुख हिकिड़ी ॻाल्हि जो ज़िंदगी भर रहंदो, कहिड़ो, जेको मां शायदि कंहिं बि प्रोग्राम में ॻाल्हि न कई हुजे, पर अॼु अव्हां जे प्रोग्राम जे थ्रू त असां जीअं जिनसार सभिनी खे सम्झो ऐं सभिनी जे लफ़्ज़नि खे बि सम्झो ऐं उन्हनि जी ग़लतियुनि खे सम्झी करे दरगुज़र बि कयो ऐं उन्हनि जे ग़लतियुनि जे बावजूदि उन्हनि जा ॻोढ़ा बि उगिया, त तीअं ई जेकी मूंखे जेके सज़ाऊं मिलियूं न उहे बग़ैर ग़लती जे सज़ाऊं मिलियूं ऐं मुंहिंजे लफ़्ज़नि जो ऐं मुंहिंजे ज़िंदगी जो अहसासु न थियो, न जेका शइ तव्हां माना मुंहिंजे ख़्वाहिशुनि जो अहसासु न थियो त माना मुंहिंजी ज़िंदगी जो अहसासु न थियो, बिल्कुलु न थियो। हाउ अबाउट योर फैमिली, हाउ अबाउट योर तव्हांजो वालिद साहब सां तव्हांजो रिलेशन कीअं रहियो, वालिद साहब केतिरो सपोर्टिव रहियो या वालदा केतिरी सपोर्टिव रहियो या ब्रदर्स केतिरा, जस्ट एक लेट्स टॉक अबाउट जिनसार जे इन एस्पेक्ट ते बि ॻाल्हाइण था चाहियूं। हा, असल में हा, उन्हनि जी ख़िदमत असां जेतिरी बि कयूं उहा घटि आहे, राइट। ऐं मां कोशिशि करे पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारी जो हिन एज ताईं बाबा खे चवंदुसि बाबा 100 रुपयो त ॾिजो, आर्टिस्ट आहियां, हा बिल्कुलु नालो सही, राइट, पर जस्ट इन जे ॻाल्हियुनि जे करे ऐं हिकिड़े दफ़ा ईअं थियो जो बाबा ऐं असां कंहिं प्रोग्राम ते वियासीं पिया, पोइ ज़ाहिर आहे हाणे जॾहिं प्रोग्राम में वञूं था त उते माण्हू जिनसार खे सुञाणनि था, पोइ हिन करे अबू वरी मूंखे विहारींदो, पाण अॻियां हो, पोइ मां न वेहंदो हुउसि, ईअं हिकिड़े दोस्त मिलिया अबू जा, अबू यार कमाल आहे, इहे तुंहिंजे पुट में शनासी न आहे, अबू छो चयो तूं पोयां वेठो आहीं, हू अॻियां वेठो आहे, अच्छा मूं ॾिठो त अबू खे थोरो इहा ॻाल्हि ऑकवर्ड लॻी ऐं हुन फील कयो, अच्छा मां हुन ॾींहं खां वठी पाण पोयां वेहणु शुरू कयो, सही, राइट, ठीकु, अच्छा उन खां पोइ हाणे सभु शइ जॾहिं आहे अव्हां जे हथ में, सभु शइ करण वारा तव्हां आहियो, अच्छा उनजे बावजूदि जॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ उथंदो आहे उहो तकलीफ़ ॾींदो आहे, बाबा असां सम्झूं था हीउ सभु तव्हांजो आहे ऐं तॾहिं तव्हां सभु कुझु ई कयो था, पोइ हिन जे करे असां पंहिंजे सब्र ऐं चुप जो असां एॾो तालो हणी छॾियोसीं त किथे बि असां ते इहा आङुर न खॼे त यार असां पीउ माउ जा गुस्ताख़ आहियूं, पर ईअं ई वरी जीअं पीउ माउ जा हक़ रहनि था ईअं वरी औलाद जा बि हक़ रहनि, भला जी अगरि सफ़ा कुझु न त हुनखे थोरो ख़्वाहिशुनि जे लाइ जीअण जो हक़ आहे हुनखे या न आहे, बिल्कुलु आहे, जीअं असां पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु रखूं था, राइट, ऐं उहे अचनि था असां उथी बीहूं था सभु कुझु कयूं था ऐं असां इहो दिलि सां था कयूं, ॾेखाव जे करे न, पर उते वॾियूं ख़्वाहिशूं बि न, उनजी वॾियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि उहे बि न, पर उते तव्हांजी नंढड़ी ख़्वाहिश उनजो बि पुराओ ऐं उनजो बि अहसासु तव्हांखे नज़र न अचे त तव्हांजी दिलि तां छा गुज़रंदो। बिल्कुलु यार, हिते बट आई एम थिंकिंग इन अ वेरी डिफरेंट वे, आई डू अंडरस्टैंड बिकॉज़ मां अंडरस्टैंड करे सघां थो इहे शयूं जी, ॾाढो ॾुखियो आहे न ज़िंदगीअ में, जेके मुंहिंजो बिलीव आहे इहो ज़िंदगी में तव्हां ॻाल्हि कई न त जेका लतीफ़ जो बर वॾो बार घणो, त इहे शयूं लाइफ में न यार उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदियूं आहिनि जेके माण्हू वॾा हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंजा जिगर दिलि ऐं वॾा हूंदा आहिनि न, जेके कबीरदास चयो आहे त मुंहिंजो कबीरदास ॾाढो फेवरेट आहे न, कबीर खे घटि माण्हुनि शायदि पढ़ियो हूंदो, कबीर इज़ माय फेवरेट, तमामु वॾी ॻाल्हि आहे, हा, त कबीरदास चए पियो त कबीरा खड़ा बाज़ार में मांगे सबकी ख़ैर न कहूं से दोस्ती न कहूं से बैर, सो इहो ॾाढो हिकिड़ो मज़ेदार क़िस्म जो स्टेट ऑफ माइंड आहे, तव्हां सां कंहिंसां को फ़र्क़ु कोन थो पए, सभु ख़ुशि रहो आबाद रहो, सो स्पाइडरमैन मूवी तव्हां ॾिठी हूंदी शायदि, ॾिठी आहे जी, न स्पाइडरमैन मूवी में चवंदो आहे डायलॉग आहे हिकिड़ो त ग्रेट पावर कम्स द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज़, जॾहिं तव्हां पावर ॾे त रिस्पॉन्सिबिलिटीज़ एतिरी वधीक, सो लेट्स हैव अ ब्रेक, सो वेल ॾाढी सुठी कचहरी जिनसार सां आहे एंड डेफिनेट आई एम हैविंग फन ऐं मस आई एम गेटिंग वन समन लाइक इज़ अ इंटेलेक्चुअल, सो ॾाढी मज़ेदार कचहरी थी, सो डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। वेलकम बैक टू शो, वेलकम जिनसार, ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कचहरी थियण वारी आहे ऐं मां अॼु बाक़ाइदा पंहिंजी जेका ट्रैक लिस्ट आहे इन ते वॾो डिस्कशन हले थो
ऐं हुनजी वाइफ बि चए थी त जेको आहे इहे न, पर मां पंहिंजी मर्ज़ी जा गाना ॿुधुमि एंड दिस इज़ माई शो एंड आई विल डू इट माई ओन, दैट्स माई मर्ज़ी एंड आई जस्ट वांट टू एंजॉय माई टाइम एंड जो सर मूंखे तव्हां सचल सरमस जो तव्हां प्रॉमिस कयो सचल जो ॿुधायो उहो 1 by 1 में मुंहिंजी माना फरमाइश पूरी थी तो जिन सां यार ही इज़ लिटरली रॉक्स यू नो यू लिटरली नेल्ड इट यार मतलब आई डिडंट नो अबाउट यू सीरियसली अमेजिंग थैंक यू साडे पेरे घिघरू शोक तेरी मर्जी भावे जिथे नचवा असा नचना तेरी मर्जी भावे जिथ नचवा भावे मस्जिद जुल भावे मंतर जुल भावे इथ नचवा भावे उथ नचवा तेरे हथ जो अरशद आ गई तेरी मर्जी भावे जिथ नचवा सज्जन साईं हो दरसाया ने गोली बानी थी गोली बानी थी यार मिले तम जी सा दोस्त मिले तम जी सज्जन साईं हो दरसाया ने नी रे
bani da ma da ba ga ma ma ni ma ga sa ga re ni da da ba da ma ba ga ma da ba da da ba da da ba da da ba 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 da da ni 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 bani bani da re ni da bani bani da re ni da bani bani da re ni da ga ga de ga da re ni da sa ne ma Oh my God, यार. Thank you. Amazing. यार ॾाढो मज़ो अची. Thank you. So यार माना ॾाढी महिनत कई हूंदी तूं त यार लाइफ में. जी भाई. जिते पोइ आहे मूंखे सीरियसली. हाँ बिल्कुलु आहे ज़ाहिर आहे महिनत सां आहे. ऐं ज़िंदगी में काई बि शइ न ट्रस्ट मी ज़िंदगी में काई बि शइ न तकलीफ़ खां सवाइ न ईंदी आहे सही. हाँ एग्जैक्टली. ऐं ज़िंदगी में तकलीफ़ ज़रूरी आहे ऐं तकलीफ़ ना आहे त काई शइ सही न आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हाँ. सो अञा तमामु सुठी आहे. छो पहिरियों असांजो हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे मेमोरीज़ आहिनि एंड वी विल शो यू द पिक्चर्स एंड तव्हांखे ॾेखारींदासीं कॾहिं किथे कीअं आहिनि. सो लेट्स हिट द मेमोरी सेगमेंट में अमीर नाराज़ थी वियो त मुंहिंजो प्रोग्राम अॻिते पियो थो थींदो वञे. सो लेट्स हिट द मेमोरी पैकेज दा. जी. वाओ यार यू लुक डिफरेंट मैन. हाँ बिल्कुलु. व्हाई डिड यू लूज़ वेट छो लूज़ कयो थी? मूं तव्हांखे ॿुधायो काॾे थियो को यार काॾे थी हथु करणा त वेट लूज़ थींदो. अहिड़ा कम कयो छो था? सो हीअ कॾहिं ॾींहुं आहे किथे आहे? ही मंज़ूर साहब अवार्ड ॾिनो हुयो. ही सिंध जे आर्टिस्टनि जो मतिलबु जीअं वोट रखबा आहिनि ईअं मुक़ाबिलो हुयो. उन आर्टिस्टनि में अलाह साईं जी करम सां खटियो हुयो. अच्छा यू वन इट. उनजो अवार्ड आहे. ओके. सो नेक्स्ट. वाओ ही कॾहिं यार तू यू लुक टोटली डिफरेंट मैन. ज़िंदगी में चेंजिंग ज़रूरी आहे. माना यू माना मॉडल एक्टिंग जो शौक़ु हुयो छा कॾहिं? हाँ जी. एक्टिंग जो शौक़ु हुयो त यार एक्टिंग वग़ैरह क्या मॉडलिंग क्या? न शौक़ु. यू रियली स्मार्ट गाय. हाँ बिल्कुलु. शौक़ु न रहियो. शौक़ु न रहियो. जी. ओके दैट्स अ नाइस पोज. हिकिड़ो अक्सर स्पेसिफिक पोज हणंदा हूंदी. बुक नेक्स्ट. सो ही यूके जी आहे. हा हा. साईं ज़हूर. हा हा. तुफ़ैल खान संजरानी. एंटायर टीम आहे. हाँ इलाही टीम आहे. जी जी बिल्कुलु. हाउ वाज द एक्सपीरियंस? उन कीअं एक्सपीरियंस चयो तव्हां? तमामु बहितरीनु. सुठो फीडबैक लिसनर्स इलाही सुठा तमामु. ऐं पोइ त वरी काफ़ी ईअं थियो जेको असांजो मेन प्रोग्राम हुयो. हा. उन खां पोइ इलाही सभु आर्टिस्ट त गॾु हुयासीं पर महफ़िलूं में मुंहुं घणियूं कयूं. अच्छा महफ़िलूं. ओके नेक्स्ट. ही साईं सेम जने हुयो. हा साईं कामली शाह साहब. कामली. वाओ दैट स्कूल यार यू लुक टोटली डिफरेंट मैन. जी. सो ही कॾहिं केतिरा साल पुराणी आहे ये? सर हिनखे तक़रीबन 7-8 साल थी विया. ओके नेक्स्ट. ही किथां जी आहे? ही साईं सखावत हुज़ूर बुखारी अनवर साईं जी दरगाह आहे. हुनजा सजादा नशीन आहिनि. गज़ल गायक बि आहिनि. अच्छा जी 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 जी. वाओ केतिरा साल पुराणी आहे? थैंक यू. केतिरा साल पुराणी आहे ही तक़रीबन हिनखे बि 6-7 साल थिया हूंदा सरकार. ओके नेक्स्ट. ही अच्छा ही केटीन जी आहे. ही केटीन जी आहे. ये छो रिकॉर्डिंग ते आया था? रिकॉर्डिंग ते आयासीं. अच्छा पर कुदरती हली कोन रिकॉर्डिंग. यार ये तो कोइंसिडेंस आती ना लगे लाइफ. एवरीथिंग हैपन फॉर द रीजन. ओके नेक्स्ट. ओ वाओ यार सचल सरमस्ते अवार्ड. यार वाह वाह. सचल क्लासिकल मुंहिंजो त मुर्शिद आहे. अच्छा सुभान अल्लाह. जेको ही केतिरा साल पुराणी अथी था? ही आहे 2015. अच्छा 2015. वाओ मतलब ना बड़ा बड़ा अवार्ड्स खणी चुका हो यार. अल्हम्दुलिल्लाह. वाओ नेक्स्ट. ही कह रहा है? ही हिकिड़ो मोहब्बत जो रिश्तो अब्दुल गफ़ार पवंवर. हींअर मरहूम अलाह साईं हुनखे जन्नत में फिरदौस में था जाए करे. ओके नेक्स्ट. ही किथे आहे? ही खैरपुर शहर में. अच्छा जी जी. तव्हां खैरपुर जा आहियो बेसिकली? वेयर फ्रॉम? लाड़कानो. लाड़कानो जा तव्हां? ओके नेक्स्ट. अच्छा ही DIG जावेद जिसकानी साहब. ओके नेक्स्ट. ही इस्लामाबाद. इस्लामाबाद. ओके नेक्स्ट.
जॾहिं वार वॾा रखिया आहिनि तो जी 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 लुक चेंज करे छॾियो थी वरी लुक चेंज करे छॾियो आहे ओके ही बि तव्हांजी सघे थो ही तव्हांजो सखर सखर ओके असांजो शहर ओके नेक्स्ट ही बि ही लाड़काणो वारी जेका पुल टंडो मस्ती वारी अच्छा टंडो मस्ती वारी जी 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 ओके नेक्स्ट रोला क्यों रोला ज़रूरी लाइफ में रोला ज़रूरी आहिनि जेका ही कॾहिं इलाही पुराणी तस्वीर लॻी जी ही मुंहिंजे एल्बम जी तस्वीर अच्छा एल्बम बि तव्हांखे जी जी बिल्कुलु शो उन शो जी तस्वीर आहे अच्छा जी 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 ओके नेक्स्ट ही बेटा ही जे मेले जी तस्वीर आहे अच्छा ही 2017 जी अच्छा 2017 जी ओके नेक्स्ट ही अलाए किसां वेठा ही स्टूडियो कराची में अच्छा रिकॉर्डिंग कंदे वरी वही वेठासीं ओके नेक्स्ट असद खान कुरैशी असद कुरैशी साहब सां ही किथे कंहिं अच्छा चैनल में जी चैनल जी ओके नेक्स्ट ही लोक विरसा इस्लामाबाद में परफॉर्म अच्छा तव्हां सभु स्टेजिस करे चुका हो अल्हम्दुलिल्लाह ओके नेक्स्ट ही कॾहिं जी आहे ही थर जी रिसेंट या पुराणी आई न न ही रिसेंट हाणे अच्छा भाऊ हाउ वाज द एक्सपीरियंस मुंहिंजी वाइफ जी महिरबानी सां अच्छा ओके सो नेक्स्ट ही सीएम साहब जो प्रोग्राम थियो ख़ैरपुर में हा उन में परफॉर्म बि कयो ऐं सभिनी आर्टिस्ट में अवॉर्ड मिलियो अच्छा अवॉर्ड कयो क्लासिकल जी नेक्स्ट ओ वाओ लेट्स आई वाज देयर सो व्हाट डू वांट टू से अबाउट दिस पिक्चर जी ही शादी जी आहे तव्हांजी रिसेंटली आहे मां बायल हुयुसि जी बिल्कुलु ऐं कार्ड असांखे फेसबुक ते मिलियो थैंक यू सो मच ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां आया न सर थैंक यू सो मच तव्हां न मोकिलियो तव्हांजी मिसिस मोकिलियो तव्हांखे मोकिलणु खपंदो बट यू डिडंट सेंड न साॻी ॻाल्हि आहे मूं इहो ॿार उन्हनि खे ॾेई छॾियो न ॿार उन ॾे मथां सर हाउ व्हाट डू वांट टू से लाइक लाइफ में कोर्स ऑफ लाइफ में जीअं चवंदा आहिनि लाइफ में ट्रांज़िशन्स ईंदियूं आहिनि लाइफ जी 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 मुख़्तलिफ़ ट्रांज़िशन्स आहिनि इंसान इहो लाइफ जो कीअं थो पहलू तव्हांखे लॻे शादी खे तव्हांखे वॾी ज़िमेदारी आहे हा बिल्कुलु ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त शादी खां पोइ ज़िंदगी ॾुखनि जे पासे न वठी वेंदी आहे कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे जो इंसान खे ख़बर ई पोइ पवंदी आहे यार शायदि मां पैदा ई हाणे थियो आहियां एग्ज़ैक्टली हाणे मां प्रैक्टिकल सुखनि जा जॾहिं उहे मेला ऐं ख़ुशियुनि जा टहक असल में ॾिसो न ज़िंदगी इंसान जी तॾहिं ज़िंदगी लॻंदी आहे जॾहिं पैसो हुजे न जॾहिं सभु कुझु हुजे न पर कमाल इहो आहे जॾहिं केरु तव्हांजे मिज़ाज खे सम्झी वञे ऐं तव्हांजे ख़ामोशियुनि खे सम्झी करे तव्हांजो क़दुरु करे ऐं तव्हां सां प्यारु करे त ज़िंदगी बाग़ बहार लॻे ऐं मां अल्हम्दुलिल्लाह शादी खां पोइ इलाही ख़ुशि आहियां सो अल्लाह ब्लेस यू अल्लाह तव्हांखे नज़र बद खां बचाए एंड डेफिनेटली अल्लाह साईं तव्हांखे ईअं ज़िंदगी में ख़ुशि हूंदे सो दिस इज़ योर राइट डिसीजन आई बिलीव सुठो ई डिसीजन आहे नेक्स्ट सो बहरहाल इहे मेमोरीज़ हुयूं सो कीअं गुज़रियो टाइम लाइफ जो कीअं गुज़रियो आहे ओवरऑल जेकॾहिं जनरल ॻाल्हि कजे त हा ओवरऑल लाइफ जी जर्नी कीअं गुज़री आहे तमामु बहितरीनु गुज़री आहे छो त मूंखे ज़िंदगी में प्यार ऐं इज़तूं ई एतिरियूं मिलियूं आहिनि जो न मां ओतिरियूं महिनतूं करे सघियो आहियां न मां उन्हनि जे लाइक़ु ई आहियां पर लतीफ़ साईं हिकिड़ी दुआ ॾिनी त उन दुआ जो ई नालो आहे न मुंहिंजो त जोड़िया साईं सभु जिनसार हाणे मुंहिंजो नालो बि जो जिनसार थी वियो त पोइ न को उन एब ॾिठा न को उन सवाबु ॾिठो ऐं इज़तूं प्यार ऐं फ़न जे हवाले सां तमामु वॾा वॾा एवॉर्ड नसीबु थियणु वॾियूं वॾियूं स्टेजूं नसीबु थियणु ऐं उनखां पोइ वरी ज़िंदगी में हिकिड़ो जेको तव्हांखे ख़्यालु महसूसु थिए हमसफ़र साथी जो ऐं अलाह साईं उहो जॾहिं वरी हक़ीक़तुनि जे रिश्ते में बदिलाए ऐं उहो हमसफ़र तव्हांजो ज़िंदगी में नसीबु करे त पोइ ज़िंदगी हिकिड़ी प्रॉपर पूरी लॻंदी आहे प्रॉपर लॻंदी आहे बट इहो त थी वियो तव्हांजो पर्सनल लाइफ बट जेका तव्हांजी फील्ड आहे डू यू हैव एनी प्लान्स के यार मूंखे अॻिते कुझु करिणो आहे कुझु सोचियो आहे अॻिते पंहिंजी फील्ड खे वठी करे हा बिल्कुलु इलाही कुझु सोचियो आहे ऐं इलाही कुझु कमु करिणो आहे हा जेको मां हींअर ताईं न करे सघियो आहियां इनशाला हाणे कंदुसि तव्हांखे लॻे थो जिनसार खे जिते हुजणु खपंदो हुयो जंहिं जॻह ते जिनसार उते आहे या जिनसार उते न आहे मां जंहिं जॻह ते हुजणु खपे हा अच्छा उन जॻह ते आहे बि न आहे बि अच्छा ख़बर अथव छो त पहिरियों नंबर त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे इंसानु ॿियनि जे ऐबनि ऐं निज़ाम गिलाउनि बदिरां पंहिंजे ऐबनि खे ॾिसी पंहिंजी गिला छो न कजे
जंहिं मक़ाम ते जिनसार खे हुजणु खपे थी सघे हुन में कुझु जिनसार जूं पंहिंजी बि कमियूं कोताहियूं डेफिनेटली हुजणु घुरिजे उहा अगरि उन्हनि खे हाणे दुरुस्त कंदासीं त इनशाला हुन मक़ाम इट्स नेवर टू लेट आई बिलीव इट्स नेवर टू लेट ऐं तव्हांखे मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे जेकॾहिं एतिरी ख़बर आहे शयुनि जी एतिरी राग जी ख़बर आहे पंहिंजी फील्ड जा मास्टर त मूंखे मशहूरु चवणी आहे ज़िंदगी जेके तव्हांखे पंहिंजो कमु करणु अचे थो न पोइ तव्हांखे कंहिं बि शइ परवाह जी ज़रूरत ई न आहे परवाह जी ज़रूरत ई न आहे परवाह उहो करे जंहिंखे कमु करणु न अचे जंहिंखे कमु करणु न अचे एग्ज़ैक्ट अच्छा मां इहो सोचां थो त कुझु थोरो भला ॿुधायो उन खां पोइ असां ब्रेक ते हलूं ऐं ॿुधाईंदे ॿुधाईंदे मां सोचां थो ब्रेक ते कुझु छा ॿुधाईंदो हाणे तव्हां लेट्स सपोज छा था ॿुधाइण वारा मुंहिंजो पुराणो सॉन्ग ॻायल हो पर रीमिक्स कयो KTM ते हा कुझु सिटूं तव्हांजी नज़र थो करे बिल्कुलु श्योर 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 दवा कान थींदी मुंहिंजे मर्ज़ जी हकीम खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी त कहिड़े ही मर्ज़ जो बीमार मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार ॾेखारण हकीमनि खे बेकार मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार सो वेल जिन सां असां कचहरी जारी सारी आहे ऐं हिकिड़ो ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ आख़िरी असांजो ब्रेक हूंदो उन ते जिन सां असां कुझु कम जी कचहरी कंदासीं सो काॾे न वञिजो रहिजो असां सां गॾु वेलकम बैक टू शो ऐं जिन सार ॾाढी उमेदु कयां थो जिन ॾिठो हूंदो शो जिन सार खे सही तरीक़े सां मुंहिंजे हिसाब सां अॼु मां इंटरव्यू कयो आहे त रियली आई एम सरप्राइज़ के इलाही शयुनि जी एॾी ख़बर आहे ऐं असां खोड़ सारा जॾहिं मूं वॾा ख़ान साहबनि जा इंटरव्यूज़ कया त ऑलरेडी हिकिड़ा उन्हनि खे हिकिड़ो कंसर्न हूंदो त यार उन म्यूज़िक जी लेगेसी खे को माण्हू काश खणी हले उन्हनि खे ॾाढो डपु हूंदो त अक्सर करे माण्हू पॉप जी तरफ़ अॼुकल्ह जीअं रिमिक्स कनि था उहो कनि था उहो उन तरफ़ वेंदा पर माशाल्लाह माना कुझु माण्हू आहिनि जेके लेगेसी वकार आहे तव्हां आहियो बट ॿिया आहिनि जेके शयुनि खे ॿिया लॻे थो ॿिया खोड़ सारा असां वटि क्लासिकल छोकिरा आहिनि जेके कमु कनि पिया डू यू थिंक के टैलेंट ऐं पोटेंशियल मौजूदु आहे असां वटि पर तव्हांखे लॻे थो कुझु छोकिरा मिलिया आहिनि तव्हांखे नंढा जेके सिंगर्स या सिखनि पिया या कुझु जी जी बिल्कुलु नज़र में बि आया आहिनि मिलिया बि आहिनि पर मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे त क्लासिकल ते महिनत कनि ऐं म्यूज़िक जी थ्योरी जेका आहे उनखे सम्झण जी कोशिशि कनि पहिरीं उनखे सम्झनि ऐं उन खां पोइ उनखे पढ़नि उन ते स्ट्रगल कनि बाक़ी आवाज़ जा लॻाव ऐं इहो सिखणु पोइ इहो ज़िंदगी जो कमु आहे पोइ थी सघे थो जॾहिं इन्हनि जी सम्झ अची वई न त पोइ हू सभु शइ करे सघनि था छो त क्लासिकल ई सभिनी जो ॿिज आहे उतां पाव म्यूज़िक बि करे सघूं था असां नीम क्लासिकल बि करे सघूं था फोक बि करे सघूं था गीत बि करे सघूं था पर हुनजो जेको ॿिज आहे न उहो क्लासिकल आहे ऐं उन्हनि खे उन प्रोसेस में गुज़रणो पवंदो तव्हांखे छा थो लॻे जेके वॾा वॾा फनकार गुज़रिया आहिनि उन्हनि जी इहे ई महिनतूं आहिनि जेके भले अंग्रेज़ बि ॻाइनि था उन्हनि जो बि ॾाढो हिकिड़ो डिफरेंट हिकिड़ो माण्हुनि ते रिसर्च कई आहे त उन्हनि जो ॾाढो हिकिड़ो लाइफ स्टाइल कमाल हो आहिनि ई कमाल तॾहिं जो उन्हनि क्लासिकल सिखियो आहे हा उन्हनि बिल्कुलु सुर ऐं लय में आहिनि प्रॉपर आहिनि उहो ईअं न आहिनि बिल्कुलु ॾिसो न मां तव्हां मुंहिंजी दावत कई अगरि मूंखे तव्हांजी ड्रेस जी ख़बर हूंदी त तव्हांखे पुछण जी मूंखे ज़रूरत न पवंदी पर जे मूंखे ख़बर न हूंदी त पोइ पोइ जेको मुंझंदो कमु थींदो आहे न त पोइ उन में उहो मज़ो न रहंदो आहे पर तव्हांखे छा थो लॻे त इहो कैरियर जेको अॼुकल्ह छो हर माण्हू अच्छा प्रॉब्लम इहो बि थियो आहे त जेको मॉडलिंग कंदो आहे न उहो बिकम अ सिंगर जेको एक्टर आहे न उहो बिकम अ सिंगर एक्ट्रेस आहे मॉडल आहे उहा माना सभु सिंगर्स अची विया आहिनि इहो बि ॾाढो ट्रेंड थी वियो आहे इहो केसि ताईं माना छा था सम्झो म्यूज़िक जो छा थो लॻे तव्हांखे त इहो छा करियर आहे हिननि जो इहे चेंज थींदो हिस्ट्री रिपीट थींदी आहे हमेशह ऐं उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे असांजी उमेदूं आहिनि न तॾहिं त हीअ असां पंहिंजो कमु छॾियो न आहे
इंशाल्लाह वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा आख़िर कॾहिं त भला पोइ तव्हां पढ़ियो केतिरो आहे इहो शाइरी केतिरी पढ़ी आहे मतिलबु तव्हां इहो पढ़ियो आहे केतिरो टाइम इहो तव्हां इन सां सरकार सिंगिंग ऐं जेको तव्हांखे शाइरी आहे या पढ़ण सां लॻा बि रहियो आहे न मतिलबु तव्हां पढ़ियो आहे जी बिल्कुलु अच्छा शाइरी अलॻि पहलू आहे म्यूज़िक खे पढ़ण वरी अलॻि पहलू आहे जीअं हिकिड़ो बिलफर्ज़ कयो असांजो राग आहे भैरवी हाणे भैरवी ठाठ आहे भैरवी जा पंहिंजा राग ई अलाए केतिरा आहिनि हुनजा वादी संवादी सुर कहिड़ा आहिनि हुनजी आरो अमरोई आडो खाडो आहे आडो सनपूरन आहे खाडो सनपूरन आहे मतिलबु हीउ वॾो कमु आहे हिनखे वॾी वॾी मतिलबु मां तव्हांखे छा ॿुधायो त सुबुह जो 4 बजे 3 बजे जॾहिं बि अखि खुलंदी रियाज़ कंदा हुआसीं वरी जॾहिं स्कूल जे टाइम में जॾहिं ब्रेकिंग जो अधु कलाक जो टाइम मिलंदो वरी उहो बि अची रियाज़ कंदा हुआसीं वरी उन खां पोइ उहे किताब रखी उहे साइड में ई पिया हूंदा वरी म्यूज़िक जा किताब खणी वरी असां हुननि में शुरू थी वेंदा माना इहो ओवरऑल तव्हांजी जर्नी ॾाढी ॾुखी रही आहे न तमामु तमामु इन मां लास्ट में न ते ॻाल्हाईंदुमि असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे वन पीस ऑफ एडवाइस असां तव्हांखे तस्वीर ॾेखारींदासीं पोइ तव्हां हुन कुझु बि चवणु चाहियो इट्स अप टू यू सलाह ॾियणु चाहियो एप्रिशिएट करणु चाहियो वॉट एवर इट इज़ प्लीज़ लेट्स इट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट सर मैडम आपदा परवीन मां चवंदो आहियां ओ माय गॉड ही मैडम जी छा तारीफ़ कजे बेशक ऐं मैडम लाइ छा चवणु चाहींदो तव्हां असांजे सिंध जी राणी आहे बेशक राग जी राणी आहे ऐं रुहानियत जी राणी आहे रुहानियत जी राणी जी बिल्कुलु हिन जे लाइ त के अल्फाज़ ई कोन्हनि हीअ आहे बेमिसाल कॾहिं ख़्वाहिश हुई त कॾहिं ड्यूट कजे गॾु कॾहिं हिकिड़ी स्टेज परफॉर्म कजे जी ख़्वाहिश इन करे न रखीसीं त मक़ाम हिन जो इलाही वॾो आहे असांजो मक़ाम इलाही नंढो आहे इन करे ख़्वाहिश इहा न बाक़ी इहा ज़रूरु ख़्वाहिश रही त किथे मिलिजे ऐं कदम बोसी कजे बिल्कुलु ज़रूरु दुआ वठिजे ओके नेक्स्ट सनम आरवी शी इज़ ऑल्सो ब्रिलियंट आर्टिस्ट छा चवणु चाहींदो सनम आरवी जे हवाले खां बहितरीनु आर्टिस्ट आहे जी जी ऐं हिनखे जेको जंहिं मक़ाम ते आहे त उहो कीअं पियो लॻे तव्हांखे तमामु ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजी सिंध धरती जी आहे या मुंहिंजी सिंध धरती जी तारीफ़ बि आहे सूंहं बि आहे ऐं मौला हयाती ॾींदुसि आमीन थैंक्स नेक्स्ट शर्नी लाली व्हाट डू वांट टू से बहितरीनु आर्टिस्ट आहे जी ऐं ॻाईंदी सही आहे इहे बि मतिलबु क्लासिकल इन बि अंदाज़ उहो ई आहे या ॿियो को हूंदो जी क्लासिकल त मंज़िल वॾी आहे बाक़ी बहितरीनु आर्टिस्ट आहे नेक्स्ट एक्चुअली आई जस्ट वांट टू अंडरस्टैंड सीरियसली माने पोइ दीबा सैर ओ बहितरीनु आर्टिस्ट आहे सो कॾहिं स्टेज शेयर कई आहे जी स्टेज शेयर कई आहे कॾहिं कॾहिं इवेंट ते स्टेज शेयर कई आहे तव्हां इलाही जॻहनि ते ओके नेक्स्ट निगनाज़ आई एम अ बिग फैन ऑफ असल में बस ठीकु आहे अलाह साईं उनखे इज़तूं ॾे आमीन आमीन सर यार कॾहिं कॾहिं न लाइफ में ट्रस्ट मी न कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि मां हमेशह चवंदो आहियां न त तव्हांजी पॉज़िटिव हुजणु ऐं नियत जो साफ़ हुजणु तव्हांखे ज़िंदगी में कंहिं न कंहिं हुन मक़ाम ते पुॼाए छॾींदो जॾहिं तव्हां 100 साल महिनत कयो ॿियो कुझु न थींदो आहे तव्हांजी 1 साल जी काई बि एक्टिविटी हुजे अलाह साईं क़बूल करे एक्ज़ैक्ट दिस इज़ इहो ई आहे एंड आई एम बिग फैन ऑफ यू निगनाज़ ऐं प्लीज़ आई जस्ट वांट टू इनवाइट यू ऑन माय शो एंड आई जस्ट वांट टू हैव एन इंटरव्यू विथ यू सो आई होप कोई अमीर बि चओ लाइन अप करे वठो नेक्स्ट चीज़ हिननि जी बि जर्नी हूंदी हुई कहिड़ा अच्छा सर व्हाट डू वांट टू से अबाउट हर इज शी अ गुड सिंगर जी छा चवणु चाहींदा अच्छा इन्हनि जे लाइ इन करे ही गॉड गिफ्टेड आहिनि जेको हुननि जो आवाज़ु आहे ऐं केरु आहे सम्झो सुञाणो था मुंहिंजी ज़िंदगी आहे अच्छा सही ओके ऐं इनशाला ईंदड़ वक़्त जी तमामु वॾी आर्टिस्ट साबित थींदी न सर मां कुझु न गाना ॿुधा आहिनि ॾाढा सुठा गाना त डेफिनेट हुनखे ॾाढा तमामु हुननि बि हिकिड़ी स्ट्रगल रही आहे एग्ज़ैक्टली नेक्स्ट दुआ महिमान सर छा चइजे कुझु न चइजे सर नेक्स्ट शो अलाह साईं आवाज़ रखे हिननि खे सर इरफान समूह साहिबु असांजे तव्हां म्यूज़िक हिन सां कयो आहे गॾु हा बिल्कुलु कयो आहे ऐं इलाही महबूब इंसानु आहे ऐं इलाही हिन जो वॾो कमु रहियो आहे म्यूज़िक जे हवाले वॾो कमु कयो अथसि ऐं ईअं ई असांजूं इलाही दुआऊं हिन सां गॾु आहिनि त मौला हिन खे वॾी ज़िंदगी ॾिए हिन जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे नेक्स्ट मुमताज़ मुलाई सो दिस इज़ वेरी चैलेंजिंग फॉर यू गाइज़ लाइक मां ही इज़ अमेज़िंग गाय ऐं हिन एॾो फैन क्लब यार लतीफ़ साईं हिकिड़ो शेर आहे जनी ॾांद न बिज तनी तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ बारी सिज इज़त तूं सभु चीज़ूं ॾियण वारो मुंहिंजो अलाह आहे न हिन जे करे मां हिन जी ज़िंदगी जे लाइ दुआ घुरां अलाह हिन खे वॾी ज़िंदगी ॾे आमीन आमीन एंड ही इज़ अ वेरी नाइस गाय नेक्स्ट
अहमद मुगल साहब क़ौमी रागी बटूका ऐं बहितरीन जो असांजे सिंध जे लाइ जेके ख़िदमतूं आहिनि ओके अलाह हिननि खे वॾी ज़िंदगी ॾे थैंक यू दिस अ वेरी पॉज़िटिव एटीट्यूड ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां पॉज़िटिव आहियो माण्हुनि जे लाइ दिस विच इज़ अमेज़िंग नेक्स्ट उस्ताद शमन अली मीरारी यार वाह शमन अली मीरारी त पंहिंजे वटि पाण आहे पंहिंजे वटि पाण आहे सर ऐं मां उन्हनि ख़ुशि नसीब आर्टिस्टनि मां आहियां जंहिंसां शमन अली मीरारी साहिबु पाण ख़्वाहिश रखी मुलाक़ात ओ वाह यार ऐं हीअ त उहो शख़्स आहे जंहिंजे लाइ असां पाण ॾिसण जे लाइ सिकंदा हुआसीं बिल्कुलु अलाह सां अहिड़नि महबूबनि खे वॾी ज़िंदगी ॾे बिल्कुलु सर नेक्स्ट नजफ़ अली ठीकु आर्टिस्ट आहे जी अॼु क्लासिकल ॾे अचणु घुरिजे हिनखे अचणु घुरिजे महिनत करणु खपे म्यूज़िक में बि महिनत करणु खपे नेक्स्ट सैफ समय जो सुठो आहे सुठो हिनखे महिनत करणु घुरिजे यस ओके सैफ ओके नेक्स्ट वहीद अकबर साहब बहितरीनु शाइर ऐं बसि दुआ ॾियूं ताला हिनखे वॾी ज़िंदगी ॾे आमीन सलामत हुजे आमीन आमीन नेक्स्ट ज़ामिन ज़ामिन अली बहितरीनु आर्टिस्ट आहे मुंहिंजी सिंध धरती जो ऐं मुंहिंजो महबूब भाउ आहे वाह हिन जे फ़न जे लाइ ऐं हिन जी ज़िंदगी जे लाइ दुआगो आहियां बिल्कुलु वार थोरा चेंज कर भाईजान नेक्स्ट हीअ असांजे मज़ाया आर्टिस्ट आहे हा पर दे बिकम सिंगर्स कीअं लॻंदो आहे जेकॾहिं इहे सिंगर्स बि आहिनि सभु अलीगुल बि ॻाए थो हाणे अलीगुल लाइ चई सघां त अलीगुल बि ॻाए सभु ॻाइनि था यार मूंखे ख़ुशी थींदी आहे ख़ुशी थींदी आहे न हा पंहिंजा माण्हू आहिनि पंहिंजा माण्हू आहिनि ऐं पोइ जेतिरो जेतिरो जंहिं जो हाल आहे मूंखे ख़ुशी थींदी आहे यार बिल्कुलु ऐं ज़रूरी आहे पंहिंजा आर्टिस्ट आहिनि पंहिंजा आहिनि धरती जा आहिनि हा बिल्कुलु ऐं सुठो माण्हू आहे पॉज़िटिव माण्हू आहे हा नेक्स्ट ओ आबिद 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 ब्रो सी बी बॉय जी 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 ॿुधो आहे तव्हां हिनखे न मूं न ॿुधो आहे अच्छा ओके नेक्स्ट नोमान राजपाल इज़ वन ऑफ द वेरी फाइनेस्ट ही कोक स्टूडियो में बि हिन ॻायो ऐं ॾाढो बहितरीनु नफ्स बैंड हिननि जी 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 तमामु पावर म्यूज़िक में त बहितरीनु कमु करे बिल्कुलु ॾाढो बहितरीनु कमु करे हाणे बि खोड़ सारा गाना रिलीज़ थियण नेक्स्ट सर जाम माशूक सर यार प्लीज़ माय लव माशूक सर इज़ माय लव आई लाइक हिम द वे इज़ माशूक सर मुंहिंजे शो में अची यादि हूंदो तव्हांखे असां बि लव यू था चऊं सर प्लीज़ लव हिम द वे इज़ प्लीज़ माशूक सर ते को नो कमेंट्स इन जे करे त माशूक सर मूंखे चयो आहे त तूं मुंहिंजी पोस्ट रखंदे तोखे माण्हू गारियूं ॾींदा सो आई सेड नो मां पंहिंजे शो में घुरायो ऐं मां ॾाढी क्रिटिसिज़म बर्दाश्त कयो पूरी सिंध मुंहिंजे मथां ॻाल्हायो अच्छा माण्हुनि ॻाल्हायो ऐं हीउ ॾाढो बहितरीनु इंसानु आहे अलाह साईं हिनखे आबाद रखे वाक़ई इंसानु सुठो आहे इंसानु सुठो आहे नेक्स्ट सुठी आहे हबीबुल्ला मेमन साहब डीडी कल्चर थियो कीअं रहियो हबीबुल्ला साहब ॾाढो नाइस ऐं नाइस इंसानु आहे ऐं मां जेको जिनसार आहियां हा उहो हिन जे करे आहियां जो मूंखे कल्चर में मुतारिफ़ कराइण वारो ऐं हा हबीबुल्ला साहब वाक़ई खोड़ सारियूं शयूं मतिलबु मां इहो चवंदुसि हीउ जेको जिनसार आहे उहो अदा हबीबुल्ला जे करे आहे वास एप्रिशिएटेड एंड कांग्रेचुलेशंस यू बिकम अ डीजी नेक्स्ट थैंक यू सो मच इहे हुई कुझु पीस ऑफ एडवाइस असां जिनसार हाणे असां वटि हिकु ॿ मिंट आहिनि कुझु ॿ टे सवाल थो करणु चाहियां ऐं आई जस्ट वॉन्ट की तव्हां दिलि सां जवाबु ॾींदा जी जिनसार ओवरऑल जेको बि वक़्तु गुज़रियो आहे जॾहिं खां सांभर थी आहे सम्झो हिन वक़्तु ताईं ठीकु गुज़रियो आहे सही गुज़रियो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं तव्हांखे लॻे थो तव्हां कॾहिं कंहिंसां नाजाइज़ी कई आहे या नाइंसाफ़ी कई हूंदी इंसानु आहे ख़ता थी वेंदी आहे न चाहींदे बि ऐं न सम्झंदे बि बेसमझी में या ईअं का ख़ता थी हुजे त ॿी ॻाल्हि आहे कोशिशि करे मां कंहिंजी दिलि आज़ारी न कई आहे तव्हांजी कंहिं दिलि आज़ारी कई आहे तव्हां सां नाइंसाफ़ी थी वञे जी जेकॾहिं लेट सपोज़ पुछणु थो चाहियां जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ ते को किताबु लिखियो वञे ऐं हिन किताब जो टाइटल छा हूंदो उन टाइटल जो किताबु हूंदो जिनसार ऐं जिनसार जी सफ़र जी ज़िंदगी जो सफ़रनामो मतिलबु तव्हां जिनसार जी ज़िंदगी अच्छा ज़िंदगी जो सफ़रनामो मूंखे लिखिणो आहे ऐं मां लिखंदुसि ऐं कीअं गुज़री आहे ज़िंदगी जो सफ़रनामो ॾुखियो गुज़रियो आहे तकलीफ़ में गुज़रियो आहे महिनतुनि में गुज़रियो आहे कीअं गुज़रियो आहे जॾहिं कंहिंसां कंहिंजी वफ़ा थी वञे थी मोहबत जी क़ीमत अदा थी वञे थी ख़बर आहे शाहनि त सभु माफ़ु थींदो तॾहिं मूंखां हर हर ख़ता थी वञे थी जेके जन भला मुंहिंजी दिलि आज़ारी कई हुई ख़ताऊं मां पंहिंजूं सम्झंदो आहियां जी अहिड़ो को ज़िंदगी जे हर इंसान में न के रिग्रेट हूंदा आहिनि पछतावा हूंदा आहिनि भले न ॿुधायो कॾहिं कॾहिं माण्हू अकेले वेठो हूंदो आहे सोचंदो आहे त काश मां इहा ग़लती न कयां त इज़ देयर एनी रिग्रेट इन योर लाइफ अहिड़ी ग़लती न थी आहे जंहिंमें को पछताव रहियो हुजे जी
सही जेको बि थियो आहे अलाह जे करम सां सभु ठीकु थियो आहे ऐं सही थियो आहे, उनजे तरफ़ खां ई सभु शइ थींदी, उन तरफ़ खां सही थींदी आहे। माण्हू कॾहिं कॾहिं लाइफ छा आहे न, लाइफ ज़िगज़ैग हूंदी आहे, कॾहिं माण्हू सक्सेसफुल आहे, कॾहिं लाइफ इज़ लाइक ज़िगज़ैग। जॾहिं माण्हू कामयाबु हूंदो आहे जस्ट ही फील्स डिफरेंट, जॾहिं माण्हू अनसक्सेसफुल हूंदो आहे, शयूं वर्कआउट न कंदियूं आहिनि त माण्हू लो फील कंदा। त इंस्पिरेशन कहिड़ी हूंदी आहे, मोटिवेट कहिड़ी शइ कंदी आहे, वट मोटिवेट्स यू की यार हा ठीकु आहे, का ॻाल्हि न आहे, इहो बि थी वेंदो। हा ईअं ई रहियो आहे त ख़ैरु आहे, को मसइलो कोन्हे, थी वेंदो। ऐं उन ते उमेदु हूंदी आहे ऐं वरी उनखे ॿीहर करे सघिजे थो, ऐं वरी मतिलबु ना उमेदी कॾहिं पंहिंजे मन में या इहो कॾहिं न रहंदो। अच्छा जिन सां इहे सिंगर या गुलकार न हुजे त छा हुजे, लाइक डू हैव एनी आइडिया कि यार त शाइर हुजे, शाइर हुजे यार, शाइर हुजे, यस। ओह कूल। कूड़ ॻाल्हाईंदा हो? इंसान आहे, फितरत आहे, ऐं कोशिशि त इहा हूंदी आहे त कूड़ न ॻाल्हाइजे, पर कोशिशि कई आहे कूड़ न ॻाल्हाइजे, पर कॾहिं कॾहिं थी बि वञे थो, इंसान आहे। रिवेंज हिकिड़ो फितरी अमल आहे न, नफ़रत करणु, तव्हां नफ़रत कंदा न? नफ़रत आई श्योर अबाउट इट? यस, मूंखे दुश्मन खां बि नफ़रत न थींदी आहे। ओके, रिवेंज वठंदा हो कॾहिं? बदिले हूंदो रिवेंज? न, हिन चीज़ जे ख़िलाफ़ु आहियां। ख़िलाफ़ु आहियो? हा, बदिले वठण जे ख़िलाफ़ु आहियां। ओके, अहिड़ो को सवाल जेको अच्छा अहिड़ी का पीस ऑफ एडवाइस पंहिंजो पाण खे ॾियणु चाहींदो, हिकिड़ी सलाह त यार प्लीज़ इहे शइ जे ॿियनि खे ॾिनीसीं, छा चवणु चाहींदो पंहिंजो पाण खे? सॉरी, दिस इज़ जिनसार समो, डू यू वांट टू से समथिंग? को पीस ऑफ एडवाइस ॾियणु चाहींदो पंहिंजो पाण खे, सलाह ॾियणु चाहींदो पंहिंजो पाण खे सलाह? हा। कहिड़ी ॾियणु चाहींदो पंहिंजो पाण खे सलाह? ॾियो सलाह। मां इहा ॾींदुसि त कोशिशि करे पंहिंजे फ़न जी ख़िदमत करे, पंहिंजी सिंध जी ख़िदमत करे, ऐं पंहिंजे सुठे दोस्तनि जी ऐं पंहिंजे सुठनि रिश्तनि जी ख़िदमत करे। हा, यस। मां इहा सलाह ॾियणु चाहियां थो पंहिंजो पाण खे। एनी मैसेज, अहिड़ो को सवाल मूंखे रहिजी वियो जेको मूंखे तव्हां खां पुछणु खपंदो हुयो? तक़रीबन तव्हां सभु करे छॾियो। जस्ट यू वांट टू नो कि यार हीअ शइ सवाल अहिड़ो को रहियल? न, तक़रीबन तव्हां छो त अॼु मुंहिंजी ज़िंदगी जो जेको इंटरव्यू पहिरियों दफ़ो तव्हां ई त कयो आहे। अच्छा, यू नेवर? अच्छा, अॻु में न थियो आहे? न। ओके, बहरहाल इट्स कोई मैसेज ॾियणु चाहियो त पंहिंजे ऑडियंस खे, पंहिंजे फैंस खे, एनीथिंग यू वांट टू से? मोहबत ॾे, मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे, मिटीअ जो ई मकान आहे, रही पवंदो विड़ऊं छा लाइ? सही, छा जूं रंजिशूं, छा जूं नफ़रतूं, छा जा हिक ॿिए खां बदिला वतूं वठंदा, छा जे लाइ हिक ॿिए जे लाइ नेगेटिव सोचींदा हुआ? उन खां बि सुठो आहे अगरि हिक ॿिए सां निभाए नथा सघूं त हिक ॿिए जे लाइ नेगेटिव बि न सोचूं। अच्छा, शो असां ख़तमु कंदासीं, पर शो ख़तमु कंदासीं जिनसार जेको गीत जेको बि हुजे, जी तव्हां कहिड़ो था ॿुधाइणु चाहियो? मुंहिंजो ख़ूबसूरत गीत आहे, हा, मीर गुलाम अकबर ख़ान बिजारानी। सही। ऐं हीउ गीत स्पेशली मुंहिंजी वाइफ जे लाइ आहे। श्योर सर, तव्हांजी वाइफ लाइ सर, शी विल लिसन डेफिनेट। ऐं शो हिन ते ख़तमु कंदासीं, ऐं जिनसार ते थैंक यू सो मच, इट्स ऑनर टू हैव यू हियर। लख लाइक़ तव्हांजा ऐं वॾियूं मोहबतूं, ऐं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो मां तव्हांजो शौक़ु सां प्रोग्राम ॾिसंदुसि, ऐं ख़्वाहिश हुई मुंहिंजे प्रोग्राम में अचण जे लाइ, ऐं तव्हां एॾियूं मोहबतूं बख़्शियो, तव्हां ॾाढो रिगार्ड कयो, मां हुन लाइ बि थोराए थो आहियां। सो वेल, इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मिलंदासीं, पर शो ख़तमु थींदो जिनसार जे कलाम ते। समोरितो में सूह सिंधु जी समोरितो में ॼण तकी ऐं नूरितो में ॼण तकी ऐं नूरितो में सूह सिंधु जी समोरितो।
पोरितो में आ जण तकी नूरितो में आ जण तकी नूरितो में आ सुहन समूरी